अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बेतमादी रिथ जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, चई सघिजे थो त जोड़ तोड़ जो सिलसिलो आख़िरी मरहले में दाख़िल थी चुको आहे या तक़रीबन मुकमल थी चुको आहे। जेकॾहिं सियासी डेवलपमेंट जे हवाले सां ॻाल्हि कजे त गॾियल अपोज़िशन पारां हींअर प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। MQM पाकिस्तान पारां हुकूमत जो साथ छॾे अपोज़िशन में शमूलियत जो ऐलान कयो वियो। MQM जे फ़रोग़ नसीम ऐं अमीनुल हक़ पिणु इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु हो त ज़ाती मफ़ादनि खां सियासी मफ़ादनि खां हटी करे मुल्की मफ़ादनि खे तरजीह ॾिनी आहे। MQM अॻवाननि जो चवणु हो त अॼोके ॾींहं जे हवाले सां तारीख़ी ॾींहुं आहे ऐं क़ौम जेका आहे सवा दुआ करे त पाकिस्तान इन बहरान मां निकिरी सघे। गॾियल अपोज़िशन जो मुतालबो हो त वज़ीर आज़म पारां हाणे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। शहबाज शरीफ़ जो चवणु हो त वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई नई रिवायत क़ाइमु करे। इन हवाले सां जेकॾहिं वज़ीर आज़म जी अॼु गुफ़्तगू जे हवाले सां ॻाल्हि कजे त वज़ीर आज़म पारां धमकी वारो ख़त सहाफ़ियुनि सां शेयर करण जी ॻाल्हि कई वई आहे। हंगामी तौरु जेको काबीना जो इजलास थियो उन में पिणु इहो ख़त ॾेखारियो वियो आहे। शेख रशीद जो चवणु आहे त वज़ीर आज़म इलाही कॉन्फिडेंट आहे ऐं आख़िरी बाल ताईं जेको आहे सो वज़ीर आज़म विढ़ंदो। हुननि हिकु भेरो ॿीहर इहा ॻाल्हि कई त अदम एतमाद या बेएतमादी जेका आहे ऐं ॿाहिरियूं क़ुवतूं हिकु साज़िश जो हिसो आहिनि। कोशिशि कंदासीं त स्पेशल ट्रांसमिशन में जेका डेवलपमेंट थी आहे उन्हनि ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल करे सघूं। असांखे स्टूडियो में जिन महिमाननि जॉइन कयो आहे एंकर पर्सन ऐं तर्जे निगार शकील सुमरो साहिब सां गॾु आहिनि। भली कार तव्हां ट्रांसमिशन में जॉइन कयो। एंकर पर्सन ऐं तर्जे निगार मेराज हबीब असांखे जॉइन कयो आहे। मेराज तव्हांखे भली कार तव्हां ट्रांसमिशन में जॉइन कयो। शकील साहब, जेका हिन वक़्तु सियासी सूरत हाल पाण ॾिसूं पिया, चई सघिजे थो त MQM चई त हाणे त क्लियर थी चुको आहे त MQM अपोज़िशन खे प्यारी थी वई आहे। छा वज़ीर आज़म हाणे इस्तीफ़ा ॾियण तरफ़ ईंदो? मां सम्झां थो हिन सॼी गेम जो जेको बेतमादी रिथ जमा थी पोइ टेबल थी नंबर ऑफ गेम्स उनमें ड्रॉप सीन थी चुको आहे ऐं नंबर्स जेके आहिनि वाज़े ऐं क्लियर तौर ते जॉइंट अपोज़िशन वटि यानी 177 इहो जॉइंट अपोज़िशन जे अकाउंट में आहिनि। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे 175 जी ऐं सरकारी धुर वटि आहे 164। 172 जेके आहिनि उहे इन्हनि खे वोट खपनि ऐं उनमें वाज़े तौर ते असूली तौर ते त ईअं थियणु खपंदो आहे त इमरान ख़ान जेको आहे न पाण हाणे एतमाद जो वोट वठे ऐवान मां ऐं बेएतमादी रिथ ते जीअं जॉइंट अपोज़िशन मुतालबो कयो आहे त वज़ीर आज़म फ़ौरी तौर ते वज़ीर आज़म खे इस्तीफ़ा ॾियणु खपे। हाणे ॾिसजे त वज़ीर आज़म पंहिंजे ख़िताब में ग़ैर मुल्की जेको ख़त आहे उहो कार्ड कीअं खेॾे थो। मां सम्झां थो उन कार्ड जी हाणे का बि इम्पोर्टेंस न आहे। ग़ैर मुल्की कार्ड जी जेकॾहिं तव्हां इहो को पहिरियों दफ़ो इमरान ख़ान न चई रहियो आहे। तव्हां ॾिसो 47 खां वठी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन क़िस्म जा हथकंडा इस्तेमालु थींदा रहिया आहिनि। ज़ाहिर आहे त पाकिस्तान जी जेका इकोनॉमी आहे, फॉरेन पॉलिसी आहे, पाकिस्तान जेको आहे थर्ड वर्ल्ड जो मुल्क आहे ऐं थर्ड वर्ल्ड जे मुल्क में जॾहिं तव्हांजी पंहिंजी इकोनॉमी आज़ादु न हूंदी, तव्हांजी फॉरेन पॉलिसी आज़ादु न आहे त इन क़िस्म जा ॿाहिरियां प्रेशर ईंदा रहिया आहिनि। इहो पहिरियों दफ़ो न आहे जो प्रेशर ही अहिड़े क़िस्म जो आयो आहे। त हिन वक़्तु नंबर गेम्स ते पाण जेकॾहिं अचूं त नंबर गेम्स खां पोइ सूरत हाल वाज़े ऐं चिटे थी चुकी आहे ऐं जेका हीअ डिमांड कई वई आहे त सुभाणे ई जेको आहे उन ते बेतमादी रिथ जी जेका करारदाद आहे उन ते वोटिंग कराई वञे। हाणे ॾिसजे त स्पीकर वटि कहिड़ो ऑप्शन आहे। हिन सॼी गेम जे अंदरि असां ॾिसूं था त ख़ासि तौर ते मुतहिदा क़ौमी मूवमेंट जेको ऐलान कयो जंहिंजी तवक़ा बि हुई, छाकाणि मुतहिदा पाण हिननि प्रोग्रामनि में डिस्कस कंदा रहिया आहियूं त इंट्रस्ट ॾिसबा आहिनि। मुतहिदा जा इंट्रस्ट सिंध में हुया 27-28 जेको नुक़्तनि वारो चार्टर्ड ऑफ डिमांड आहे, मुआहिदो आहे, एग्रीमेंट आहे, उहो हिन प्रेस कॉन्फ्रेंस में ऑन द रिकॉर्ड सभिनी खां उन्हनि ते सिग्नेचर कराई वई, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़ल रहमान, शहबाज शरीफ़, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अख़्तर मेंगल सभिनी जेका आहिनि उन ते सिग्नेचर कई आहे। असां पहिरियों ई चई चुका हुआसीं त हीउ जेको बि मुआहिदो थिए थो पियो, बेतमादी जी रिथ जेका बि थिए थी पई, उनजी कास्ट सभ खां वधीक जेका आहे उहा सिंध पे कंदी। सिंध सदाईं जेका बि शिफ्ट थी आहे, अफ़गानिस्तान जो जॾहिं मसइलो थियो त पे कंहिं कई, सिंध पे कई। तव्हां 70 खां पोइ जॾहिं 77 में भुट्टो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत ख़तमु कई वई, उहो हैंग थियो ऐं उनखां बाद में जेको हिते जनरल ज़िया जी मार्शल लॉ जे नतीजे में हिते सिलसिलो शुरू थियो। असां ॾिठो त हीरोइन खां वठी किलाशनकोव ऐं धाड़ेल राज ताईं असां उनजी क़ीमत सिंध खे भरणी पई। उनखां बाद में जेका टेररिज़म थी, दहशतगर्दी थी ऐं अॼु जेका मुतहिदा क़ौमी मूवमेंट हिन सां प्रेस कॉन्फ्रेंस में वेठी, उनमें COD जे अंदरि PMLN ऐं पीपल्स पार्टी समेत पख्तूनख्वा अवामी मिली पार्टी, अख़्तर मेंगल वारा सभु उन COD जा हिसो हुया। उन COD में इहो हिकिड़ी शिक हुई त मुतहिदा क़ौमी मूवमेंट खे आईंदा कंहिं बि इतिहाद में शामिलु न कयो वेंदो, छाकाणि त उन वक़्तु मुतहिदा क़ौमी मूवमेंट परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत जो हिसो हुई
अॼु तव्हां ॾिठो त मुतहदा क़ौमी मूवमेंट हिन प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूदु हुई, इन करे मां सम्झां थो सुभाणे जेकॾहिं साॻियो ई एम्पायर जेको आहे उहो न्यूट्रल खां साइड तब्दील कंदो, हिननि खां वरी कंहिं ॿी साइड तब्दील कंदो, त मुतहदा क़ौमी मूवमेंट उन इशारे ते हिन एग्रीमेंट खां हटी वरी उन साज़िश जो हिसो थींदी। मां वरी बि इहो चवंदुसि त हिन वक़्तु पॉलिटिकली इकोनॉमिकल जियो पॉलिटिकल जी जेका सूरत हाल आहे उनमें एम्पायर जेको आहे उहो हालतुनि खे ॾिसी करे न्यूट्रल छा उन पंहिंजी साइड तब्दील कई आहे। ऐं पॉलिटिकल जेके जमायतूं आहिनि, मां ॿिनि जमायतुनि जो जेको आहे नालो वठंदुसि, PMLN ऐं पीपल्स पार्टी खे हालतुनि मां, तजुर्बनि मां, नाकामियुनि मां लेसन लर्न करणु खपे। जेकॾहिं हुननि डेमोक्रेसी जे लाइ सही तौर ते स्टेप न खयो, अॻिते हली ख़ुदि इहो पार्टियुनि जे लाइ ॾुखियाऊं थींदियूं। इन करे मां सम्झां थो त ख़ुशफ़हमी में न आहे, चहिरनि जी तब्दीली आहे। फ़िल वक़्तु अॻिते हली जेकॾहिं इहे पार्टियूं ठाहिनि, कोई स्टैंड वठनि त कुझु न कुझु डिलीवर थी सघे थो, न त इमरान ख़ान बि हो, शहबाज़ शरीफ़ आयो, हालतूं यकीनन चेहरनि जे बदिलजण जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई। मेराज इन ॻाल्हि खे अगरि कंटिन्यू अॻिते वधाइजे, इख़लाक़ी हवाले सां इहो मुतालबो कयो पियो वञे अपोज़िशन पारां बि त वज़ीर आज़म वटि हाणे वधीक वक़्तु रहण जो को जवाज़ कोन्हे। अपोज़िशन इहा ॻाल्हि कई त सुभाणे हिन ते वोटिंग कराई वञे। कीअं था ॾिसो न सॼी मामले खे? सभिनि जेसि ताईं तालुक़ु आहे इख़लाक़ी जवाज़ जो, त उहा असांखे पाकिस्तानी सियासत में कॾहिं बि नज़र नाहे आई। वरी जॾहिं ॻाल्हि थिए थी उन जे हवाले सां वज़ीर आज़म इमरान ख़ान जे हवाले सां, त उन जो जेको इख़लाक़ी जवाज़ जंहिंजो अपोज़िशन ज़िक्र करे पई, उहो मुंहिंजे ख़्याल में रहियो बि न आहे 3.5 सालनि दौरान। हुनजो तव्हां सॼो ट्रैक रिकॉर्ड खणी ॾिसो, MQ में काफ लीग जी शमूलियत हुजे, उनखां अलावा जेके दावाऊं ऐं वाइदा आवाम सां कया विया, IMF वटि न वञण समेत मुख़्तलिफ़ जेके ॻाल्हियूं वज़ीर आज़म इमरान ख़ान कयूं, त उन्हनि मां कंहिं बि मामले ते इख़लाक़ी जवाज़ जे हवाले सां मां नथो सम्झां त PTI पूरो लहे थी। हाणे जेको हिन वक़्तु मामिलो असांखे नज़र अचे पियो, जीअं शकील ज़िक्र कयो, त हीअ जेका सॼी इक़्तिदारी सियासत असांखे नज़र अचे पई, उनमें सभ खां वधीक फ़ाइदो मुस्लिम लीग नून खे पियो थिए। हर पासे खां मुस्लिम लीग नून जो फ़ाइदो थिए पियो। वफ़ाक़ में फ़ाइदो मुस्लिम लीग नून खे थिए पियो। ॿियो चौधरी परवेज़ इलाही जे फ़ैसिले खां पोइ पंजाब में फ़ाइदो मुस्लिम लीग नून खे थिए पियो। ख़ैबर पख्तूनख्वा में मौलाना फज़लुर रहमान खे ज़ाहिरी तौर ते फ़ाइदो पए पियो, ऐं ॿिए पासे बलोचिस्तान में अख्तर मेंगल ऐं ख़ालिद मक्सी जो जेको ग्रुप आहे उन्हनि खे फ़ाइदो थिए पियो। पर सभ खां वधीक जेका हिन सियासत जी जेका हिन वक़्तु असांखे नज़र अचे पई, उन जी कास्ट सिंध पे कई आहे। ऐं जेके मुआदे बाबति शयूं हिन वक़्तु ताईं साम्हूं आयूं आहिनि, कुझु ई देरि में मुआदो साम्हूं अची वेंदो ऐं इन बाबति प्रेस कॉन्फ्रेंस में बाज़ाब्ता तौर ते सभिनी खां सयूं वरितियूं वयूं आहिनि, जंहिंजो गारंटियर शहबाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान आहे। ऐं जेको हीउ मुआदो थियो आहे, उन में एॾियूं ख़तरनाक शयूं जेके हिन वक़्तु ताईं साम्हूं आयूं आहिनि, उहे ॿुधायूं पियूं वञनि, जंहिं ते सिंध जे अवाम पारां इख़्तिलाफ़ कया विया आहिनि ऐं उन ते सिंध जो अवाम हमेशह एहतिजाज कंदो रहे थो। तव्हां ॾिसो, जीअं ई राति खां वठी सूरत हाल तब्दील थी आहे, त हिकु अवाम जो रद्द अमल सिंध में अचणु शुरू थी वियो आहे। छा पीपल्स पार्टी खे जेको अवाम पारां मैंडेट ॾिनो वियो हो, उहो इन जे करे ॾिनो वियो हो त MQM सां वेही उन्हनि शयुनि ते तव्हां उन्हनि सां मुआदो कयो जेको सिधो सिंधी माण्हूअ जे हक़नि में टकराव जो सबबु बणिजे थो। माज़ी इन तरह जो MQM जो सिधो रहियो आहे। असां ॾिठोसीं कुझु अर्सो अॻु इन्हनि प्रोग्रामनि में पाण ज़िक्र कयूं पिया लोकल गवर्नमेंट जे ऑर्डिनेंस जे हवाले सां, उन में जेके शिकूं शामिल हुयूं, हाणे उहो ठहंदो उन बुनियाद ते त MQM पंहिंजूं तजवीज़ूं ॾींदी ऐं उन जी मंज़ूरी जेका सूबे में सभ खां वॾी जमात आहे पीपल्स पार्टी, उहा सिंध हुकूमत उहा उन जी मंज़ूरी ॾींदी। तव्हां ॾिसो उन हवाले सां जेको आर्टिकल 140 जो हवालो ॾिनो वियो हो, जंहिं ते इख़्तिलाफ़ साम्हूं आयो आहे, जंहिंजे हवाले सां हिकु मुतनाज़िया जेको मामिलो असांखे नज़र आयो, उन ते अमल दरामद ते सिंध हुकूमत राज़ी थी आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि जा एडमिनिस्ट्रेटर, हाणे मीरपुर ख़ासि जो नालो बि सुबुह खां वठी जेके कुझु शयूं साम्हूं आयूं आहिनि उन में एड थिए पियो त उन्हनि जा एडमिनिस्ट्रेटर उहे MQM जा ईंदा। वज़ारतूं अहम सिंध में उहे MQM खे ॾिनियूं वेंदियूं। न सिर्फ़ु इहो, पर गवर्नरशिप जेको ईंदड़ सेटअप उनखे बि मिलंदी। पर सभ खां जेको अहम मामिलो आहे को ही जेको मुआदो थियो आहे MQM ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी विच में, उहो को हिन टेन्योर जो न आहे। उनजी जेका अहम ॻाल्हि आहे त अॻिते जे लाइ बि जेको ईंदड़ टेन्योर हूंदो, उन्हनि में बि MQM खे हिकु वॾो हिसो मिले पियो। जेको हिकु पासे खां असांखे सिंध में नज़र ईंदो, उते MQM खे केक मिलंदो, ॿिए पासे खां वफ़ाक़ में बि MQM खे हिसो पीपल्स पार्टी ॾियणु वञे पई।
ग्राउंड जी जेका सूरत हाल आहे उहा ज़ाहिर MQM खे इहा सियासत इन जे करे बि सूट करे पई छो त सिंध जी राजधानी कराची में मेराज माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कचां थी ताज हैदर साहब असांखे सेनेटर पीपुल्स पार्टी थोड़ी देर लाइ ज्वाइन कयो आहे ताज साहब शुक्रिया आपने हमारी ट्रांसमिशन में ज्वाइन किया ताज साहब क्या कहेंगे अहम डेवलपमेंट MQM अपोजिशन को प्यारी हो चुकी है लेकिन जो मुआहदा किया गया है जिसपे मेराज में भी बात कर रहे थे उस मुआहदे पे जो एग्रीमेंट किया गया उस पे यकीनन सिंध के लोगों को तहफुजात हो सकते हैं पीपुल्स पार्टी किस तरह से जस्टिफाई करेगी जी ताज साहब आप तक मेरी आवाज आ रही है जी हम कोशिश कयूं था जी मेराज तव्हां कहीं कंटिन्यू कंदासीं जेसिताईं ताज साहब सां असांजो ॿीहर राब्तो थिए बिल्कुलु जेके इहे शयूं आहिनि इन ते सिंध जे माण्हुनि खे हमेशह खां एतिराज़ रहियो आहे उन ते सवाल उथंदा रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जे अवाम पारां उन्हनि ते सवाल उथारे विया आहिनि ज़ाहिर जेको हींअर मां ज़िक्र कयो पए त ही जेको इक़्तिदारी सियासत असांखे नज़र अचे पई इन जो वॾो केक वञे पियो नून लीग ॾांहुं जंहिंमें मुस्लिम लीग नून जे हवाले सां अॻु ऐलान थियल आहे त शहबाज शरीफ़ साहिबु ईंदड़ जेको सेटअप हूंदो उन में वज़ीर आज़म हूंदो ऐं चौधरी परवेज़ इलाही जेको मां सम्झां थो अगरि हिकु पासे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो सभ खां वॾो नुक़सानु थियो आहे त ॿियो नंबर ते परवेज़ इलाही अचे पियो जंहिंजो जेको फ़ैसिलो उन खां पोइ मुस्लिम लीग नून लाइ पंजाब जी हद ताईं घटि में घटि जेका सियासत आहे उहा क्लियर थी चुकी आहे छो त उन ते मुस्लिम लीग नून खे रिज़र्वेशन्स हुआ हाणे मुस्लिम लीग नून जो उम्मीदवार ईंदो ऐं थोरी देरि अॻु में इहे ख़बरूं बि साम्हूं आयूं आहिनि त राब्ता थिया आहिनि ऐं जहांगीर तरीन ग्रुप सां काल्ह ख्वाजा साद रफ़ीक जी मुलाक़ात भी थी है इहो इम्कान आहे त जहांगीर तरीन ग्रुप भी ॿिए पासे मेराज तव्हांखे इंटरप्ट कंदमि ताज साहब लाइन ते अगर तव्हां को क्वेश्चन मेराज करणु चाहियो ताज साहब अस्सलाम वालेकुम सर अस्सलाम वालेकुम जनाब सर बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए सबसे पहले तो बताइएगा ये जो आज प्रेस कॉन्फ्रेंस हमने देखी है ज़ाहिर PTI के जो 3.5 साल हैं उस पर हमने देखा कि वो जो पॉलिटिक्स हमें नज़र आई है और इस वक्त कौमी हुकूमत की जानिब मामलात जा रहे हैं क्या मुआहदे हुए हैं MQM के साथ और आप इसको किस तरह से देख रहे हैं देखिए वो कोई जो भी पहले तजावीज़ थी लोकल गवर्नमेंट लॉज के लिए वही कानूनी शक्ल उनको दी जाएगी और मज़ीद जो भी नुमाइंदगी वगैरह का मसला है उसको भी देख लिया जाएगा जॉब्स वगैरह का लेकिन वो जॉब्स MQM के लिए नहीं होंगे वो जो शहरी इलाकों का कोटा है असल में जो गड़बड़ हो रही है वो ये है कि शहरी इलाका हो और या देही इलाका हो और डोमिसाइल लोग जो है वो झूठे बना लेते हैं तो असल चीज़ ये कि डोमिसाइल सर्टिफिकेट सही तरीके से इशू हो शायद देही इलाकों में ये मसला कहीं ज़्यादा है शहरी इलाकों की बनिस्बत पर ताज साहब इसमें जो सबसे ज़्यादा जो ख्वाजा साहब अदालत में भी गए हैं उसमें सबसे ज़्यादा उनको रिजर्वेशन इस चीज़ से नहीं है कि दूसरे सूबों से या मुल्कों से लोग यहाँ पर आते हैं उनको रिजर्वेशन इस बात पर थी कि लाड़काना के डोमिसाइल का जो बंदा है वो यहाँ पर नौकरी क्यों कर रहा है तो इन चीज़ों पर क्या पीपल्स पार्टी एग्री हो गई है MQM से हाँ लेकिन ये देखिए ना मजबूरी तौर पे आपको डोमिसाइल जो है वो उसके कानून की पाबंदी की जाए तो फिर कहीं से भी अगर शिकायत आती है तो उसको दूर किया जा सकता है तासब हम देखते हैं यहाँ जो हाइब्रिड सिस्टम रहा है और पिछले 72, 73, 74 सालों में यहाँ कंट्रोल्ड जो डेमोक्रेसी रही है COD भी साइन हुआ था PML-N और पीपल्स पार्टी 2 मेजर पार्टीज शरीक थी लंदन में आप समझते हैं कि ये जो सियासी अमल है आगे चलकर ये चेहरों की तब्दीली तक रहेगा या आप समझते हैं कि इससे डेमोक्रेसी जो है वो स्ट्रेंथन होगी जो एम्पायर न्यूट्रल है वो इस पूरे सिस्टम से हट जाएगा नहीं मेरे ख्याल से जो बहुत बड़ी तब्दीली आई है वो ये है कि जो भी इक़्तिदार में शरीक पार्टियां थी उन्होंने अवाम की राय को महसूस किया है और उसका एहतराम करते हुए वो इक़्तिदार को छोड़ के अपोजिशन में आए थे तो अवाम की राय को एक बहुत बड़ी अहमियत हासिल हुई दूसरी बात यह है कि अवाम ने बड़े पुरअमन तरीके से बड़े मुनज़्ज़म तरीके से अपनी राय का इजहार किया है जितना भी एहतजाज हुआ है उसके अंदर किसी ने एक पत्थर भी नहीं फेंका और कोई क्लैश नहीं हुआ तो वो
इस चीज़ का सबूत है कि पाकिस्तान अब एक इंतहाई डिसिप्लिन और महज़ब कौम में तब्दील हो चुका है अवाम के लेवल पे। वो जो लोग बहुत से बदज़बानी करते हैं, बदकलामी करते हैं, मैं उनकी बात नहीं कर रहा, लेकिन मजमूई तौर पे पाकिस्तान के अवाम एक महज़ब कौम है और वो सियासी एहतजाज को कभी तशद्दुद का रंग नहीं दे रहे। ये हमने देखा इतनी बड़ी तहरीक के दौरान। फिर हमारी पार्टी की यही कोशिश रही कि जो जितनी भी जमातें हैं उन सबको साथ लिया जाए और सबके इश्तराक से आगे बढ़ो। और मेरे ख्याल से इसका बड़ा मुस्बत जवाब दूसरी सियासी जमातों की तरफ से आया है। और फिर जिस वक्त मिल के बैठेंगे और जिस वक्त के मुख्तलिफ इश्यूज़ के हल निकालने की कोशिश होगी तो ये छोटी मोटी चीज़ें जो हैं ये आपसे आप हल हो जाएंगे। मेरे ख्याल से ज़रूरत इस बात की है कि हम पाकिस्तान के आइन के अंदर रहते हुए, बड़ी बात यह है कि ये तमाम जो तहरीक चली है वो आइनी हुदूद के अंदर चली है, आइनी हुदूद क्रॉस नहीं की गई इसके अंदर, न ही किसी गैर मरई ताकत का सहारा इसके अंदर लिया गया। तो ये बड़ी एक मुस्बत मैं डेवलपमेंट देख रहा हूँ। और मेरे ख्याल से अगर हम इसी तरीके से चलते रहे कि जो भी अपने इख्तलाफ हैं ये हैं वो हम फ़ाहम व तफ़हीम के ज़रिए एक मौज़ूद तरीके से हम उनको डिफ़ाइन करें तो और मैं नहीं देखता कि इन मसाइल का हल हमारे पास मौजूद ना हो। ताज हैदर साहब, वज़ीर आज़म जो गैर मुल्की मुदाखलत का जिक्र कर रहे हैं, ख़त का जिक्र कर रहे हैं, वो मामला क्या है? क्या वाकई इस तरह का प्रेशर आया है कहीं से? नहीं, मैंने वो ख़त नहीं भेजा है, न देखा है। तो और ये पता नहीं क्या है ये। बहरहाल वज़ीर आज़म साहब जो सिक्योरिटी से मुताल्लिक़ लोग हैं उनको दिखा सकते हैं। ताज हैदर साहब, ये जो पॉलिटिकल मैंने सियासी अमल का एक बार फिर मैं जिक्र करूंगा कि इस तरह अगर ये सियासी अमल कंटिन्यू रहता है तो उससे डेमोक्रेटिक सिस्टम स्ट्रेंथन होगा। आप समझते हैं कि सिंध के अंदर मुत्तहिदा कौमी मूवमेंट जब भी कोई गैर जमहूरी ताकतें आती हैं तो उनका आलाकार बन जाती है, तो इस पूरे प्रोसेस में मुत्तहिदा को आपको लगता है कि उन्होंने कुछ लेसन लर्न किया है, को आने वाले वक्त में वो इस तरह नहीं होंगे, वो जमहूरियत का हिस्सा बनेगी? नहीं, मुत्तहिदा ने बड़ी जिम्मेदारी का सबूत किया है और बड़ी अच्छी बात यह है कि माजी में जो उनका ट्रैक रिकॉर्ड रहा है, माजी में नहीं तो माजी में तो ठीक है, माजी में अगर आप पढ़े रहे तो पढ़े रहे और उसी के कैद होके रहे। लेकिन ये कि अगर मुस्तकबिल पे आपकी नज़र है और किसी ने एक मुस्बत इक़दाम उठाया है तो उस मुस्बत इक़दाम को अप्रिशिएट करते हुए हमें आगे के लिए तो आपको करनी चाहिए कि ये ऐसे ही रहेगा और कोई वजह नहीं देनी चाहिए कि फिर से माजी लौट आए। ताज साहब, जो ज़ाहिर एक तो हमें सूरत हाल नज़र आ रही है, अब कराची में हमने रिसेंटली देखा पीपल्स पार्टी का जिस तरह से वोट बैंक बढ़ रहा था, कुछ कामयाबियां भी मिली हमें नज़र आई और ज़ाहिर पीटीआई की परफॉर्मेंस और बहुत से ऐसे मामला थे जिस पर हमें ये नज़र आ रहा था कि शायद अब वो हिस्सा ना मिल सके। अब जो ये सूरत हाल बनी है, मुत्तहिदा बैठी है अपोजिशन के साथ और ज़ाहिर यहाँ पर तो फिर मुकाबला पीटीआई के साथ ही होगा, तो ये जो स्पेस मिल रहा था पीपल्स पार्टी को, आप नहीं समझते कि वो इलेक्शन की सियासत में वो एक बार फिर से पीछे हो गई है पीपल्स पार्टी? देखिए, इलेक्शन हारे भी जाते हैं, जीते भी जाते हैं। और मैं इलेक्शन का जो सेंट्रल इलेक्शन सेल है उसका इंचार्ज हूँ। कुछ पता नहीं होता कि वोटर किस तरफ जाएगा। आप अच्छे की तवक्को रखते हैं, कभी बुरा हो जाता है, कभी आपको पता भी नहीं होता और आप जीत जाते हैं। बड़ी बात यह है और जो चेयरमैन की कोशिश रही है और जो हम सब का कमिटमेंट है कि इंतखाबी धांधली का खात्मा हो और इंतखाबात फेयर हो। और अगर इंतखाबात फेयर होते हैं, ईमानदाराना होते हैं, आज़ादाना होते हैं तो फिर ये हम सब की जीत है, हर सियासी पार्टी की। जी सबीन, ताज साहब, एमक्यूएम पाकिस्तान की सियासत की अगर बात की जाए तो उनकी सियासत शहरी इलाकों के गिर्द ही घूमते नजर आती है। डोमिसाइल्स की बात हो या सेंसस का मामला हो, तो एमक्यूएम पाकिस्तान की राय से, मुशावरत से फैसले होंगे, उसमें पीपल्स पार्टी या सिंध हुकूमत की कितनी पार्टिसिपेशन होगी? सभी मैं ये नहीं समझता।
میں سمجھیے کہ یہ جو اس وقت ہمیں تعاون ملا ہے شاید اس کی ابتدا اس وقت ہوئی تھی جب چیئرمین بلاول نے مجھے بھیجا تھا بہادر آباد پہ بات کرنے کے لیے، اور اس وقت جو بات ہوئی تھی وہ انتخاب کی یہ آدم شماری پہ ہی بات ہوئی تھی، اور آدم شماری میں ایم کیو ایم نے یہ چیز مانی تھی کہ نہ صرف کراچی بلکہ تمام سندھ کی آبادی کو کم دکھایا گیا ہے، اور جو طریقہ کار تھا وہ غلط طریقہ کار تھا، بجورے طریقہ کار تھا جس کو ڈیفیکٹ ہونا چاہیے تھا۔ بدقسمتی سے ابھی جو پچھلے دنوں ایک ورکنگ گروپ بنایا گیا تھا نئے سینسس کے اوپر، اس نے پھر سے بجورے طریقہ کار کو ریکمینڈ کیا، اور اس 12 آدمیوں کے ورکنگ گروپ میں سندھ سے تعلق رکھنے والا ایک بھی شخص نہیں تھا، جس پہ کہ میں نے آبجیکشن کیا تھا اور گورنمنٹ کو لکھا تھا۔ لیکن پھر سی سی آئی کی میٹنگ ہوئی، سید مراد علی شاہ صاحب نے اعتراضات کیے اس طریقہ کار پہ، لیکن پھر سی سی آئی نے وہی ڈی جورے طریقہ کار رکھا، جس سے کہ ہمیں سخت نا امیدی تھی اور ہم اس پہ احتجاج کرنے والے تھے۔ لیکن یہ جو بڑا احتجاج ہوا جس سے حکومت بدلی ہے، اس کے بعد ہمیں یقین ہے کہ مردم شماری کا جو طریقہ کار ہے وہ درست کر لیا جائے۔ ٹھیک، تاج صاحب بہت بہت شکریہ، آپ نے اپنا قیمتی وقت ہمیں پروگرام میں دیا۔ ناظرین، اہم خبر تواں سان شیئر کयूं पिया۔ वज़ीर आज़म पाकिस्तान पंहिंजो ख़िताब जेको उनखे क़ौम खे करिणो न मुलतवी करे छॾियो आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान पारां जेको ख़िताब उनखे करिणो हो, वज़ीर आज़म पाकिस्तान पारां उहो ख़िताब हाणे न कयो वेंदो, ओचितो मुलतवी कयो वियो आहे। अहम डेवलपमेंट शकील साहब। जी बिल्कुलु, मां सम्झां थो जेको ख़त जो मामिलो आहे, उहो ख़त जो मामिलो असां पहिरें बि हिते डिस्कस कंदा अच्छा, रहिया अस्करी क़यादत जी मुलाक़ात बि थी हुई इन खां थोरी देर अॻु में, इहो बि थियो। अच्छा, बिल्कुलु इहो इंटरलिंक आहे उन सां, त ख़त उनमें के सफ़ारती राज़ हूंदा आहिनि, ऐं उहो मां सम्झां थो हिन वक़्तु जॾहिं मां पाकिस्तान जी पोज़ीशन इकनॉमिकल अहिड़ी कोन्हे ऐं जियो पॉलिटिकल अहिड़ी कोन्हे, ॿाहिरियों अफ़गानिस्तान जो इशू आहे, यूक्रेन रशिया जो इशू आहे, चाइना सां मामला आहिनि, हिन वक़्तु जेकॾहिं वज़ीर आज़म अहिड़ी ॻाल्हि करे थो त इहे ख़ुदि हिकिड़ो राज़ जेको आहे उहो ज़ाहिर करण जे बराबरि थींदो, ऐं इन हवाले सां मां सम्झां थो त वज़ीर आज़म जे मथां प्रेशर आयो हूंदो ऐं वज़ीर आज़म जेको आहे उहो बैक थियो आहे। ऐं उनखां सवाइ जेका नंबर ऑफ गेम आहे, मां सम्झां थो त हींअर सॼी गेम जेका आहे वज़ीर आज़म जे हथ मां निकिरी वई आहे। इवन जेको हीउ ख़त वारो जेको हुन जलसे में ऐलान कयो हो ऐं अॼु हुन चयो त मां मीडिया जे साम्हूं पोइ वरी ख़िताब कंदुसि, उन ख़िताब खां पोइ मां सम्झां थो हीअ जेका अस्करी उन्हनि सां मुलाक़ात थी आहे, उन खां बाद में इमरान ख़ान जे लाइ ॿियो को रस्तो न आहे, हिकिड़ो ई ऑप्शन आहे इज़त भरियो। त हिन वक़्तु नंबर ऑफ गेम ज़ाहिर थी चुकी आहे। वज़ीर आज़म जीअं जॉइंट अपोज़िशन जी डिमांड आहे त इस्तीफ़ा ॾे, मां सम्झां थो बहितर आहे ईंदड़ इलेक्शन में वरी मेराज तव्हां बि जो बि मौक़िफ़ वठूं त पोइ न्यूज़ ब्रेक तरफ़ ईंदासीं। कीअं था ॾिसो, ज़ाहिर आहे सीक्रेट डॉक्यूमेंट आहे, उन ते रिस्पॉन्ड बि सीक्रेट ई थींदो आहे। कुझु देर अॻु में मुलाक़ात थी आहे, जंहिं वक़्तु अपोज़िशन प्रेस कॉन्फ्रेंस करे रही हुई, त उन वक़्तु आर्मी चीफ ऐं DG/ISI जी मुलाक़ात हली रही हुई वज़ीर आज़म इमरान ख़ान सां, ऐं जेको अॼु ख़िताब हुयो उन बाबति इहे ख़बरूं हुयूं। PTV जी टीम वज़ीर आज़म हाउस पहुती हुई ऐं हीउ ख़िताब रिकॉर्ड बि कयो वियो हो, पर उनखे मुलतवी कयो वियो आहे। जेका हींअर हिकु ॿी ख़बर अचे पई सहाफ़ियुनि सां मुलाक़ात जे हवाले सां, पहिरियां इहा ख़बर साम्हूं आई त मुलाक़ात थींदी, बाद में इहे ख़बरूं आयूं त मुलाक़ात न पई थिए, पर उहा मुलाक़ात थी आहे। ऐं उन मुलाक़ात में वज़ीर आज़म इमरान ख़ान सहाफ़ियुनि खे इहो चयो आहे त हुनजे बचण जा चांसिस 80% आहिनि। ख़त बि बाज़ाब्ता तौर ते उन्हनि सहाफ़ियुनि सां बि शेयर कयो वियो आहे, अस्करी क़यादत सां बि शेयर कयो वियो आहे। त ज़ाहिर आहे जेका हीअ सूरत हाल हिन वक़्तु लॻे पई, उन मां हिकु ख़ौफ़ ऐं ख़दशे जी सूरत हाल हुई। मां सम्झां थो उन ई सिलसिले में ही अहम मुलाक़ात पिणु थी हूंदी, जंहिंजो ज़िक्र अॼु जी प्रेस कॉन्फ्रेंस में बि थियो त वज़ीर आज़म इमरान ख़ान कंहिं बि हद ताईं वञी सघे थो, पर जेके रस्ता आहिनि उहे हिन वक़्तु तक़रीबन सभु बंदि लॻनि पिया। ऐं इहो ई मां सम्झां पियो कारण आहे जो अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान खे जेको ख़िताब करिणो हो उहो अॼु मुलतवी कयो वियो आहे। ऐं क़ौमी सलामती जो इजलास बि घुराइण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त पार्लियामेंट जे इजलास खां अॻु में जेको आहे सो क़ौमी सलामती कमेटी जो इजलास घुरायो वेंदो। नाज़रीन, असांजी स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो। वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। हलूं था न्यूज़ स्टूडियो तरफ़।
वेलकम बैक नाज़रीन। ट्रांसमिशन में भेरो ॿीहर भलीकार ट्रांसमिशन जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। जावेद काज़ी साहब असांखे सीनियर तर्ज़ निगार आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। जावेद साहब भलीकार, तव्हां पिणु असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो। जी महराज, जेकॾहिं एग्रीमेंट जे हवाले सां ॻाल्हि कजे त मुंहिंजे ख़्याल में तव्हां वटि एग्रीमेंट जी कॉपी अची चुकी आहे। कहिड़ा नुक़्ता हिन में शामिल आहिनि? बिल्कुलु, जेका कुझु देरि अॻु में प्रेस कॉन्फ्रेंस थी, उन में MQM बाज़ाब्ता तौर ते ऐलान कयो त हाणे हू हुकूमत सां न रहंदी ऐं अपोज़िशन जो साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं उन में जेको मुआहिदो थियो हो उहो हिन वक़्तु साम्हूं अची चुको आहे, जंहिंमें 12 नुक़्ता शामिल कया विया आहिनि। उन में सभ खां पहिरियों नुक़्तो आहे जेका कुझु ॾींहं अॻु फ़ैसिलो आयो हो अॻूणे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद पारां पंहिंजे रिटायरमेंट वारे ॾींहं ते जेको फ़ैसिलो ॾिनो वियो हो आर्टिकल 140A जे हवाले सां, उन ते मुकमल तौर ते अमल दरामद कराइण जे हवाले सां। ॿियो नंबर जेको हिन में पॉइंट आहे उहो आहे कराची जो जेको एडमिनिस्ट्रेटर हूंदो उहो मुक़ररु कयो वेंदो, त उन में सलाह मशवरा MQM जा शामिलु हूंदा। ऐं उन खां अलावा टियों जेको नुक़्तो आहे उन में हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे लाइ जेको एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थींदो उन जे लाइ MQM नाला ॾींदी ऐं उन ते सिंध हुकूमत गॾिजी वेही फ़ैसिलो करे हैदराबाद जो एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कंदा। चोथों जेको पॉइंट साम्हूं आयो आहे उन मूजिबि म्यूनिसिपल कमिश्नर कराची जो उन ते बि MQM सां गॾु वेही पीपल्स पार्टी उन बाबति फ़ैसिलो कंदी ऐं उन खां अलावा म्यूनिसिपल कमिश्नर जे हवाले सां बि इहो ई मामिलो आहे। पंजों जेको पॉइंट साम्हूं आयो आहे उन मूजिबि जेका एडमिनिस्ट्रेटर DMC सेंट्रल कोरंगी DMC ईस्ट जा जेके मुक़ररु थींदा उन जो फ़ैसिलो बि MQM ऐं पीपल्स पार्टी गॾिजी वेही कंदियूं। पर हिन में अहम पॉइंट इहो आहे त उन में 3 नाला MQM ॾींदी ऐं उन मां को हिकु नालो पीपल्स पार्टी यानी कि सिंध हुकूमत चूंडींदी। छहों जेको पॉइंट साम्हूं आयो आहे उन में जेको DMC जो एडमिनिस्ट्रेटर आहे वेस्ट उन बाबति इहो चयो वियो आहे त उहो ॿिन्ही जी रज़ामंदी सां ईंदो। ऐं जेको 7हों पॉइंट आहे उन में जेकी डिस्ट्रीब्यूशन आहे डिविज़नेबल पूल जी उहा थींदी। असांखे जेका NFC नज़र अचे थी, पर PFC जे हवाले सां जेके रिज़र्वेशन जो इज़हार बार बार MQM कंदी आहे ऐं उन बाबति इहो चयो वियो आहे त उन ते अमल दरामद कयो वेंदो। ऐं 8हों जेको पॉइंट आहे उन में जेके रिक्वायरमेंट्स थींदियूं, जेके सिंध अंदरि भर्तियूं थींदियूं, उन में शहरी ऐं ॿहिराड़ी जी जेका इलाइक़ा आहिनि उन जी कोटा 60 ऐं 40% मुक़ररु कई वेंदी, जेको बि MQM जो मुतालबो हो ऐं 40% शहरी कोटा ते बि ॿिन्ही पारां रासपो ज़ाहिर कयो वियो आहे। उन खां अलावा लोकल गवर्नमेंट में जेके बि डेमोलिशन थींदी उन में बि ॿई गॾु वेहंदा, MQM ऐं पीपल्स पार्टी गॾिजी वेही उन बाबति फ़ैसिलो कंदा। ऐं 10हों जेको पॉइंट आहे उहो चीफ सेक्रेटरी ऐं IG बाबति उन ते बि पीपल्स पार्टी ऐं MQM गॾिजी उन बाबति को नालो ॾींदा, जंहिंखां पोइ उहो वफ़ाक़ ॾांहुं मोकिलियो वेंदो। ऐं 11हों पॉइंट आहे पोस्टिंग ऐं ट्रांसफ़र बाबति जेके बि ऑफिशियल्स आहिनि, सिंध में ऑफिसर आहिनि, उन्हनि जी मुक़ररी बि सिंध हुकूमत MQM सां गॾु वेही ऐं उन खां पोइ उन्हनि जी मुक़ररी या बदिली बाबति बि उन ते बि सलाह मशवरा हाणे MQM सां कया वेंदा। ऐं 12हों जेको पॉइंट आहे उहो आहे जेके बि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स थींदियूं या जेके नवां कानून ईंदा उन में बि पीपल्स पार्टी MQM खे इतमाद में वठंदी। ही जेका अॼु मुआहिदो थियो आहे MQM ऐं पीपल्स पार्टी विच में, जंहिंजो जेको बाज़ाब्ता तौर ते सिग्नेटरी आहे उहे ॿई जमातूं आहिनि ऐं उन जे लाइ शहबाज शरीफ़ खे बि इन ते राज़ी कयो वियो आहे ऐं हू इन सॼे मुआहिदे जो गारंटियर आहे। मुंहिंजे ख़्याल में जावेद साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। जावेद साहब, ही जेके पॉइंट्स हिन वक़्तु साम्हूं आया आहिनि इनखे अवां कानूनी तौर ते कीअं पिया ॾिसो ऐं छा सम्झो पिया त इहो जेको फ़ैसिलो आहे इहो सिंध जे अवाम जे ख़ासि तौर ते जॾहिं पाण ज़िक्र कयूं था, जॾहिं एतिराज़ रहिया आहिनि माज़ी में बि, त उन्हनि जे लाइ बहितर साबित थी सघंदो? हिकिड़ो त असांखे ॾिसणु घुरिजे त सिंध में हिन वक़्तु 3 पॉलिटिकल पावर पॉलिटिक्स जे कॉन्टेक्स्ट कुवतूं जेके ॾिसण में आहियूं हिकिड़ी हुई आवाज़ सही आहे। आवाज़ सही आहे जी कंटिन्यू कयो जी। हिकिड़ो त इनखे 3 शयुनि में ॾिसणु घुरिजे। पावर पॉलिटिक्स जे पैमाननि ते बि त 3 सियासी कुवतूं आहिनि पावर पॉलिटिक्स जे कॉन्टेक्स्ट। हिकिड़ी आहे असां वारी पाकिस्तान पीपल्स पार्टी, ॿी आहे PTI ऐं 3 आहे MQM।
हाणे ॿ जेके क़ुवतूं हुयूं PTI ऐं MQM, उन जेको सिंध जो मजमूई जेको नरेटिव आहे उन में जेको आहे सो हमेशह इस्तेमालु थींदा रहिया आहिनि उहा सिंध जे डेमोक्रेटिक फोर्सिस जे ख़िलाफ़ जे क़ौमी जेके मसइला आहिनि उन जे बारे में उन्हनि जी जेका आहे सा हमेशह जेका बि साज़िश थी आहे पाकिस्तान में जमहूरी क़ुवतुनि जे ख़िलाफ़ उन में हे जेके निशाना बशाना बीहंदा आहिनि। हाणे उन पूरे तारीख़ी पस मंज़र में इहो ॾिसी अगरि इहो चइजे त कंहिंखे डेमोक्रेटिक प्रोसेस में आंदो वञे, छाकाणि त असांजी जेका बि जेको नेशनल इंट्रस्ट आहे पाकिस्तान जे फ्रेमवर्क में उहो जुड़ियल आहे सिंध जी डेमोक्रेटिक फोर्सिस, उहा MRD जी 83 तहरीक हुजे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फांसी हुजे, बेनज़ीर भुट्टो जी शहादत हुजे, या को तवील सफ़र है, पोइ हुन में यकीनन सभु शयुनि खे रखी इहो बि चई सघिजे थो जेका बदतरीन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में जेका बैड गवर्नेंस आई आहे जेका 2010 खां पोइ उहा रिकॉर्ड थी। हाणे उन मां हिकिड़ी फोर्स गाइब थी वञे पई, उहा आहे PTI, जेको वैक्यूम PTI जे वञण सां क्रिएट थींदो उहो केरु भरींदो। जेका दही सिंध या जिते वॾेरकी पॉलिटिक्स आहे उन में उहो वैक्यूम भरींदी पाकिस्तान पीपल्स पार्टी, ऐं जेका शहरी कॉन्स्टिट्यूंसीज़ आहिनि जितां उन्हनि खे खटायो वियो, हिकिड़ी माना इंजीनियरिंग करे खटायो वियो, उहो वैक्यूम भरण जी ख़्वाहिश पई MQM। ऐं उहो जेको जेको असांजो जेको सिंध दुश्मन जेको रवैयो रहियो PTI जो, उन मां छा असांजी जान छुटे थी पई? ऐं अगरि असांजी जान छुटे थी पई त पोइ मुंहिंजे ख़्याल में त ठीकु आहे, डेमोक्रेटिक प्रोसेस खे अॻिते खणी हलिजे। ऐं वरी छा मुतहदा क़ौमी मूवमेंट खे डेमोक्रेटिक प्रोसेस जो हिसो बणाइजे ऐं साज़िशुनि खां हुनखे परे रखिजे, ऐं उनखे जेको आहे सो सिंध जी जेका धारा आहे नरेटिव आहे, ऐं 70 साल थी विया आहिनि मुहाजिरनि खे हिते रहंदे हुन मां घणेई मुहाजिर अहिड़ा बि आहिनि जेके पाण खे सिंधी सॾाइनि था, ऐं तमामु घणा आहिनि, ऐं उहा आहिस्ता आहिस्ता हुन रियलाइज़ेशन अचे थी पई छा उहा हिकिड़ो बहितर क़दम आहे पॉलिटिकली। अगरि इन शयुनि जो सवाल मिले थो, इन्हनि सवालनि जो जवाबु मिले थो पियो त उहो ॾिसी सघिजे थो पियो। ऐं आउं नथो सम्झां त उहा जेका करख़्त क़िस्म जी जेका सिंधी मुहाजिर नफ़रत हुई 90 जे वक़्त में या 2000 जे वक़्त में, उहा हाणे बाक़ी रही आहे? मुंहिंजे ख़्याल में त कान रही आहे। हाणे सुवाल इहो आहे त वरी बि MQM जी पंहिंजी हिकिड़ी पॉलिटिक्स आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पंहिंजी हिकिड़ी पॉलिटिक्स आहे। सिंध जो मजमूई मुफ़ाद में छा आहे? छा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा मौजूदा जेका बेहक आहे उहा सिंध जे मजमूई मुफ़ाद में आहे? छा MQM जी जेका मौजूदा बेहक आहे छा उहा असांजे मजमूई मुफ़ाद में आहे? सुवाल इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका पावर पॉलिटिक्स जा जेके बि मैग्नेट्स आहिनि, जेके बि वेरिएबल्स आहिनि, जेके बि रिक्वायरमेंट्स उहे पूरियूं करे थी पई, चिठियूं खणे थी पई। सिंध जी जेका तर्जुमान पार्टी आहे सिंधियुनि जी, अहिड़ी तरीक़े सां मुतहदा छा उहे एतिरियूं सीटूं खणी सघे थी पई, एतिरो बीह सघे थी पई, ऐं उहे बि रिप्रेज़ेंटेटिव आहिनि अर्बन पॉलिटिक्स जा। पर न मुहाजिरनि जी जेका आहे सा MQM या तर्जुमान पार्टी रही आहे, अगरि प्रिंसिपल ॾिठो वञे, न पाकिस्तान पीपल्स पार्टी रही आहे, छाकाणि त मिडिल क्लास बेस पॉलिटिक्स में वरी बि MQM वोट खणे थी पई, मिडिल क्लास बेस पॉलिटिक्स में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को बि वोट न आहे। ऐं उहो जेको बेनज़ीर भुट्टे जो वोट हो या उहो जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो वोट हो, भले वॾनि खे जेको आहे सिंध में हिकिड़ो मजमूई जेको आहे कारकुन हूंदो, ज़ियालो हूंदो, उहो हिन वक़्तु पीपल्स पार्टी नसीब न आहे। पीपल्स पार्टी हिकिड़ी जॻह ते राजनि भागनि ते बीठल पार्टी आहे, वॾनि जी हिकिड़ी मजमूई ओलिगार्की जेका आहे हुनजी रिप्रेज़ेंटेटिव पार्टी आहे, पर उहा पार्टी हाणे उहा जटादार जेका आहे असां न रही आहे। उन वधीक कॉम्प्लेक्सिटीज़ में नथा वञूं छाकाणि तमामु तवील बहस थी पवंदो या वधीक ॻाल्हाइणो पइजी पवंदो। आउं सम्झां थो पियो त इन द शॉर्ट रन जेको कुझु थिए पियो लोकल बॉडीज़ जे हवाले सां छा न थियणु घुरिजे? छा बिल्कुलु हिन में ॿराया न आहिनि त एतिरो 140A आर्टिकल ते ॿियनि सूबनि खे ॾिनो वञे थो जेतिरो जस्टिस गुलज़ार साहिब सिंध में ॾियारण जी कोशिशि कई आहे? पर छा कॉन्स्टिट्यूशन में रिक्वायरमेंट आहे त 140A ते अमल कयो वञे जेको कंहिं सूबे में कोन पियो कयो बशमूल सिंध हुकूमत जे?
त पोइ मुंहिंजे ख़्याल में त अंडर 40 ए अचणु घुरिजे। हाणे IG वारी जेका पोजीशन आहे हुन में कंसेंट मिलंदो, मूंखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे IG जे कंसेंट में पीपुल्स पार्टी जो अचे हुन न अचे, या चीफ सेक्रेटरी जो हुनजो अचे न अचे, या जेके बि मेजॉरिटी में खटींदड़ हुन जा इलाइक़ा आहिनि, ज़िला आहिनि, हुन में कमिश्नर केरु थींदो, लोकल बॉडीज़ में छा थींदो। ॾिसो लोकल बॉडीज़ जी पॉलिटिक्स सिंध में तमामु तेज़ थियण वारी ऐं तमामु घणी तेज़ थियण वारी आहे। सिंध में सिंध जी लोकल बॉडीज़ गवर्नमेंट ऐं सॼो जेको आहे सो नई शइ पई अचे ऐं असीं ॿियनि सूबनि खां तमामु घणो अॻिते निकिरण वारा आहियूं। उनमें असांजो जेको आहे सो हिकिड़ो भलो थियण वारो आहे। इहे सभु शयूं मुंहिंजे ख़्याल में ॾिसणियूं पवंदियूं ऐं उन पस मंज़र में। ऐं ॿियो जेको हे जेको तव्हांजे ख़िलाफ़ को अज़ाब लथो, ज़ालत जो जेको रूह लथो इमरान खान जी शक्ल में, छा इहा असांजे लाइ जिला न आहे? हीउ जंहिं तरीक़े सां हलियो पिए, जंहिं तरीक़े सां माण्हू जेको आहे सो असांजी जेको आहे सो साह ॿुधाए छॾियो, अजीब क़िस्म जो माण्हू जेको आहे सो इंजीनियर करे क़ौम ते ठोसियो ऐं उन मां जान छुटे थी कान छुटे। उन खां पोइ जेका MQM खे सॼी ज़िंदगी जेका इहा मिलियल आहे त जेका बि सिंध जे ख़िलाफ़ साज़िश थिए, जेका बि जमहूरियत जे ख़िलाफ़ साज़िश थिए, हीअ उते वेठा ई वेठा। त हाणे उहो सिंध जो जेको अर्बन जेको वोटर आहे उनखे इन ॻाल्हि ते सोचणो पवंदो। सिंध जे अर्बन वोटर जी मिडिल क्लास पॉलिटिक्स भले पंहिंजी जाइ ते हुजे, पर सिंध जे अर्बन वोटर जी जेका आहे डेमोक्रेटिक फोर्सिस सां मजबूरी न थियण जेको आहे इन खां जेकी शाबत सिंध खे हुअणु घुरिजे। ठीकु आहे, हुनजा 15 रीजन ॿिया थी सघनि था। सिंध कंहिं बि अहिड़े नेशनलिस्ट खे कोन खटरायो आहे जेको डेमोक्रेटिक फोर्सिस सां कोन थो थिए। ऐं इहो ॿियो सवाल आहे त सिंध डेमोक्रेटिक फोर्सिस सां को कॉम्प्रोस ॿियो न को कंहिं कॉम्प्रोस खे खटरायो आहे ऐं सिंध जी मिडिल क्लास बेस पॉलिटिक्स एॾी स्ट्रॉन्ग न आहे। ऐं सिर्फ़ु इफ़्तिकार जे ॾाकड़ुनि ते चढ़ंदे चढ़ंदे जेको हीउ कमु थिए पियो, इट्स नॉट बैड। ऐं उहे जेको ख़्वाहिशूं आहिनि तव्हांजूं जेके की नई सिंधी कॉम्प्रोसी उभरंदी त अहिड़ो ज़ुल्म थी वियो, हे थी वियो, मुंहिंजे ॻाल्हि में त अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि कान्हे। हिन वक़्तु शॉर्ट टर्म बेसिस ते डेमोक्रेटिक फोर्सिस जो अॻिते अचणु ऐं जेको आहे सो एस्टेब्लिशमेंट जो पहुचे वञणु या एस्टेब्लिशमेंट जो रियलाइज़ करणु त असीं वापसि 2018 जी सिचुएशन ते हलिया वञूं जिते क्वासाई डेमोक्रेसी हुई, जंहिं वक़्त में माना हिकिड़ी तगड़ी हुई जमहूरियत हुई, उहा वापसि बहाल थिए, हाइब्रिड डेमोक्रेसी जा कंहिं त ताला लॻनि ऐं जेके पाकिस्तान खे अॻिते खणी हलिजे। उन में आसिफ ज़रदारी साहिबु मुंहिंजे ख़्याल में बराबरि कमु कयो आहे ऐं सुठी कोशिशि आहे त MQM ते खणी आया आहिनि पाण सां गॾु। काजी साहब, जीअं तव्हां हाइब्रिड सिस्टम जी ॻाल्हि कई, ही जेके मुख़्तलिफ़ पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, तव्हांखे यादि हूंदो इन्हनि जे विच में मेजर जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि PMLN ऐं पीपुल्स पार्टी, जंहिंमें पख्तूनख्वा अवामी मिली पार्टी अचकज़ई बि शामिल हुयो, हिकिड़ो लंडन में मीसाक जमहूरियत साइन थियो हो। उन मीसाक जमहूरियत में इहो चयो वियो हो त मुतहिदा क़ौमी मूवमेंट खे ईंदड़ वक़्त में कंहिं बि इतिहाद में शामिल न कयो वेंदो। हिन वक़्तु जॾहिं उहो हाइब्रिड सिस्टम जेको आहे उहो एक्सपोज़ थियो आहे ऐं मुल्क जो इकनॉमिकल जियो पॉलिटिकल जेका सूरत हाल हुई उहो हिकिड़े क्राइसिस में हुयो। उन क्राइसिस मां निकिरण जे लाइ हिन वक़्तु ॿीहर जेको आहे उहो ऑन बोर्ड वरितो वियो आहे मुतहिदा क़ौमी मूवमेंट में। तव्हां सम्झो था त हिन सियासी अमल मां मुतहिदा क़ौमी मूवमेंट या जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि सबक़ु सिखियो आहे त इहा ही चेहरनि जी तब्दीली हूंदी अॻिते हली ॿीहर जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को एम्पायर पंहिंजो साइड तब्दील कंदो, तव्हां सम्झो था त मुतहिदा क़ौमी मूवमेंट उनजो हिसो न थींदी, या हिन सियासी अमल जे लाइ तव्हां सम्झो था त अॻिते हली करे उन सां ई हाइब्रिड सिस्टम जेको आहे पुॼाणी खे पहुचंदो, जमहूरियत जेको आहे वधीक स्ट्रेंथन थींदी? ॾिसो शकील, जेको आहे सो हिते चार्टर ऑफ डेमोक्रेसी बि थियो हो, पोइ लंडन में वरी पोइ माइदो बि थियो हो, वरी पोइ हीउ बि थियो, वरी अॻिते बि माइदो बि थियो त उनजे बारे में मां एतिरो घणो न ॻाल्हाईंदुसि। हाणे ॻाल्हि इहा आहे त अल्ताफ़ भाई जेको आहे उन हथ कढिया, वरी अल्ताफ़ भाई जेको आहे सो तमामु सिंधी दोस्त थी बीह रहियो, वरी जेको आहे सो ख़बर पई आहे त अल्ताफ़ भाई खां पोइ माना एस्टेब्लिशमेंट जो बि को जेके थोरी फिल्मूं माना मेटाफिजिकली असांखे ख़बर थियूं पवनि त उहो बि अचे थो पियो। हिन MQM जी त का हैसियत आई ई कान। हैसियत अल्ताफ़ भाई जी अॼु बि जेको आहे कराची जो वोटर जेको आहे अल्ताफ़ भाई त हाणे बाक़ाइदा सिंधी जी बि रहियो आहे, अलाए बीठो अलाए कोन बीठो, हुनजे बारे में मां कोन सघां। त ॻाल्हि इहा त जेको पाणी जेको आहे सो हेठि लथो आहे। 70 साल 80 साल असांजा जेके सिंधी ॿार आहिनि कराची में, उहे जेके आहिनि से हींअर जेके आहिनि से जहिड़ा भैया जी आहिनि ऐं जेके भैया आहिनि जिनखे सिंधी ॻाल्हाइणु कान थी हुनखे सिंधी बि थी अचे, ऐं जेका सिंधी ज़ुबान आहे या उर्दू ज़ुबान आहे उहा जहिड़ी ॿई सिंधी ज़ुबानूं आहिनि। हिकिड़ी अमलगमेशन जेका आहे पंहिंजा 30-40 सालनि में थियणी आहे ऐं यकीननि पकी थियणी आहे।
ऐं जेको भञरा जेका आहे जेका थियणु घुरिजे उहा आहे सिंधी इकोनॉमिक स्ट्रक्चर में, छाकाणि त उहा भञरा पंजाब में थी चुकी आहे, उहा भञरा कैपिटल तमामु घणी थी चुकी आहे, उते मिडिल क्लास बेस्ड पॉलिटिक्स आहे, उते नरेटिव बेस्ड वोट आहे, ऐं कराची जे अर्बन सेक्शन जे अर्बन में जेको आहे सो नरेटिव बेस्ड वोट आहे, असां वटि पंचायती वोट आहे, सॼो हिसाब किताब त उहा भञरा जेका आहे त उहा थिए पई। ऐं हीअ त अगरि जेको इहो हमारा साधु मां निकिरनि, हीअ त असांजा लीडर्स आहिनि, मिडिल क्लास पॉलिटिक्स में त एॾो सिंधी थी बीह रहनि त असांखे हिन खां वधीक त ॿियो कंहिं खपे ई कोन को। चार कैसर बंगाली टाइप जेके बि जेका नई जेका इंटेलेक्चुअल इंटेलिजेंसिया आहे उनमें तमामु घणी जेका फ्रेंडली सिंधी रवैया आहिनि। काज़ी साहब, अवां माहिर कानूनदान बि आहियो, जेको हिन में मुआहिदो आहे उनमें शिक आहे, अदालती हुकुम तहत जेको आहे 1 महीने जे अंदरि कानून साज़ी कई वेंदी। अवां यादि हूंदो त 140A ऐं उनमें 74 ऐं 75 प्रोविंशियल गवर्नमेंट जो हिकिड़ो चेक रखियो वियो। जेकॾहिं 140A तहत इहे इख्तियार डिवॉल्व थियनि था, तव्हां सम्झो था त इहो पैरेलल सिस्टम न हूंदो ऐं उनमें ॾिसो इहो शकील हिनखे ॾिसो अॻे जेको आहे सो इहो अॻे त वाकई बि हो जेको हिकिड़ो हिननि ठाहियो पे लोकल बॉडीज़ एक्ट 2013 में, हिन खां पोइ जेको आहे सॼी सिंध थी रही त पोइ करे कया हिनखे 148 ते 74 ऐं 75 जेका आहे हुनमें जेका विधी आहिनि सेक्शन हुनखे जेको आहे जेको कढो ॿाहिरि, बिल्कुलु तमामु घणो एडवांस वञी हुन जेको आहे सो अजीब क़िस्म जो फ़ैसिलो ॾिनो वियो आहे, जिसमें तमामु घणा जेके आहिनि से प्रॉब्लम्स आहिनि ऐं हिन 1 महीने इम्प्लीमेंटेशन घुरी आहे। ऐं ईअं सम्झो त जेको आहे सो तमामु घणो कुझु ॾियणो थो पए, तमामु घणो कुझु ॾियणो थो पए, पर मूंखे 140A जी पूरी डायनामिक्स में को इशू कोन थो थिए। 140A आहे छा? ॾिसो 140A इहो आहे त बेसिकली कॉन्स्टिट्यूशन, पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन या कॉन्स्टिट्यूशनलिज्म में लिया वञो, जेके बि कॉन्स्टिट्यूशनल साइंस आहे उनमें 3 पावर्स थींदा। हिकिड़ो पावर फेडरेशन जो थींदो आहे, हिकिड़ो पावर प्रोविंस जो थींदो आहे, हिकिड़ो पावर लोकल गवर्नमेंट जो पावर थींदो आहे। जेके पावर्स फेडरेशन वटि आहिनि हिननि जी नेचर अहिड़ी आहे त उहे प्रोविंसिस जा हुअणु घुरिजनि, उहे प्रोविंसिस जा हुअणु घुरिजनि। 18 अमेंडमेंट आई, 18 अमेंडमेंट जेके पावर हर रखियो वेठो, जेकी जेका सा केमिस्ट्री सॼी जेका आहे असां हुनजी जेका बि हुई इंग्रीडियंट्स सॼा हिकिड़ा प्रोविंशियल कॉन्टेक्स्ट जा अहिड़ा हुआ, उहे प्रोविंस खे ॾिना विया। पर प्रोविंसिस छा, उहे जेके पावर्स जेके लोकल बॉडीज़ पावर्स आहिनि उहे लोकल बॉडीज़ वारा पावर डेलीगेट कया न कया, प्रोविंसिस कोन कया, सिंध कोन कया। जीअं त ॿियनि सूबनि जी भेट में हिते रूरल अर्बन वारो कॉन्फ्लिक्ट को अलाए कीअं आर्टिफिशियली आहे या हुनजे अंदरि जेका हिकिड़ी पोजीशन आहे या जेको फैक्चुअली पोजीशन आहे उनमें उनजी जेका सेंसिटिविटी आहे ठीकु ठाक आहे। असांजा जेके लोकल गवर्नमेंट जो ॻाल्हि ॿुधो, प्रोविंशियल जेको फाइनेंशियल कमीशन आहे उहो छो न वणंदो, जेको बदीन जो जेको आहे सॼो पेट्रोल थो निकिरे पियो बदीन मां, त बदीन खे वधीक पैसा मिलणु घुरिजनि। अहिड़ो को वेटेड एवरेज ठाहे जेको आहे सो कराची मां रेवेन्यू वधीक कराची खे हुनजे हिसाब किताब काज़ी साहब बिल्कुलु मिलणु खपे। मां वरी ॻाल्हि कंदुसि जेका उहा अञा क्लियर न थी आहे। 74 जॾहिं इहो अदालती फ़ैसिलो आयो त सिंध जे चीफ मिनिस्टर प्रेस कॉन्फ्रेंस कई त 74 ऐं 75 जेको ख़तमु कयो था त उन सां पोइ सिंध काबीना जेका आहे उन्हनि जी मौजूदगी जेका आहे उहा बि यकीनी न बणिजंदी ऐं पैरेलल हिकिड़ो सिस्टम ईंदो। सभ खां वधीक एहतजाज पीपल्स पार्टी कयो इन ते ऐं पीपल्स पार्टी जी स्टेटमेंट जारी थी, प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। साॻी पीपल्स पार्टी अॼु मुआहिदो करे थी पई उन MQM सां जंहिंमें 140A जी ॻाल्हि करे थी पई त अदालती फ़ैसिले ते अमल करायो वेंदो। त हीअ तव्हां सम्झो था पिया त इहो जहिड़ो चेक प्रोविंशियल ख़तमु थी वेंदो त इहे पावर मिसयूज़ न थींदा? 74 75 तव्हां मूंखे ॿुधाईंदो आहे छा? तव्हां पीपल्स पार्टी जा ॿ तरीक़ा आहिनि। पीपल्स पार्टी ज़िंदगी जेको आहे सो MQM सां डिॼारियो, हर वक़्तु असांखे MQM सां डिॼारियो आहे। ऐं सिंधी नफ़्सियात में जेको साइकोलॉजी में इहो आहे त सॼो जेको असांजो जहिड़ो आहे जेको आहे हुन सां, ऐं हिन में तारीख़ जो पाण कटायो कोन्हे कुझु थियो आहे। ॾिसो हिकिड़े मुआहिदे ते अची, हिकिड़े वक़्त ते अची असां ॿिन्ही खे कढणो आहे, नंबर 1। नंबर 2 ॿी ॻाल्हि इहा आहे त छा पाकिस्तान पीपल्स पार्टी MQM वारे इन डप खां सिंध जा 2 धड़ा पिया थियनि, सिंध 2 थींदी हुनखे एक्सप्लॉइट कयो आहे न कयो आहे? ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी इन ते इन नरेटिव ते पंहिंजी पॉलिटिक्स कई आहे ऐं घणनि सिंधी कॉन्फ्रेंस बि कई आहे। ठीकु आहे न। हाणे ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे ख़्याल में 74 75 में पीपल्स पार्टी जो जेको राग हो उन वक़्त में हुन पे हीअं छो था ठारा कनि पिया? तंहिंजे करे असांखे जेको सम्झण जी कोशिशि करणी आहे त काबीना काॾे कान थी वञे पई। पावर डेलीगेट कंदो प्रोविंस,
जेको आहे जेतिरो डिवॉल्व पावर थी लोकल बॉडीज़ जेके आहिनि से स्ट्रॉन्ग थींदियूं वधीक थींदियूं ओतिरी गवर्नेंस अचण जा वधीक चांसिस इन करे आहिनि एकेडमिकली थियोरेटिकली त जेको लोकल बॉडीज़ जो जेको हिकिड़ो हिकु लेवल ते जेको हिकिड़ो इलेक्टेड माण्हू आहे उहो उन डिसीजन मेकिंग में वञे थो पियो नालियूं गेटियूं हे हो जेके इहे म्यूनिसिपलिटी जा आहे छा लोकल बॉडी पावर कहिड़ो आहे लोकल बॉडीज़ गेटियूं ठीकु करणियूं आहिनि नालियूं ठीकु करणियूं आहिनि पानी जो मसइलो मच्छी मार्केट जो छा थो थिए वोट जो छा थो थिए ईदगाह कमु कीअं थो करे हीअ उहो पावर त आई उनजे जेके लोकल जेके रेवेन्यूज़ आहिनि पाण रेवेन्यू आहे नाका टुंगी रेवेन्यू आहे हीअ रेवेन्यू आहे उहो रेवेन्यू आहे उहा विझण घुरिजे हुनखे हीअ जेको एनएफसी जा जेका तव्हां वटि पैसा आया सुठी ॻाल्हि थी असांखे इहो जेको चवणो आहे एनएफसी जा पैसा न अचण घुरिजा पैसा ख़राब थी विया न एनएफसी जा पैसा आया तमामु पैसा सम्झो उहे सही तरह यूज़ कोन थिया उहो जुदा फ्रेम आहे उनखे बि अची सघे थो बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां जेके पैसा डिस्ट्रिक्ट लेवल ते रेवेन्यू कलेक्ट थियनि थियूं पयूं उहे डिस्ट्रिक्ट लेवल जा हक़ आहिनि जेके पैसा असांजा प्रोविंशियल लेवल ते आहिनि उहे असांजा हक़ आहिनि ऐं जेको प्रोविंशियल फाइनेंशियल कमीशन आहे उन तहत जेको फॉर्मूलो आहे उहो सखर लाइ ठहे उहो जेको आबाद लाइ ठहे छा जेको लोकल बॉडीज़ रुगो जेको आहे उहो कराची हैदराबाद लोकल बॉडीज़ जेके लाड़कारो कोन्हे लोकल बॉडीज़ जेको आहे सखर कोन्हे शिकारपुर असांजी जेका अर्बन सिंधियुनि जे कॉन्टेक्स्ट में जेका अचे पई जेका कराची जे अंदरि जेको एॾो सारो सिंधी आयो आहे तमामु घणो इन्फ्लक्स थियो आहे सिंध जो छा हुनजी कराची जे अंदरि जेका पॉलिटिकल पोजिशन कान छा कैबड़ी में केरु खटी थो बरीर में केरु खटी थो हीअ जेको उहो जेको जनरल मुशर्रफ वारो जेको हो ठाहे सिस्टम कयो हुयो जेको नाज़ुम हूंदो उहो इस्लामाबाद करे कोन कंदो ख़ुदि लोकल बॉडीज़ प्रोविंस मां पावर खणी तव्हां भले फेडरेशन में त इहे सभु शयूं पंहिंजी चाहे थी ऐं हीअ जेके अनक्लियरिटीज़ आहिनि उन वधीक तफ़सील में इन करे कोन ॻाल्हाईंदियूं छाकाणि मूंखे पाण जेको आहे 74 75 जेके क्लॉज़िस जेके थियासीं मथां उनखे मूंखे रीड करणो पवंदो सम्झणो पवंदो ऐं त्या वॾी तकड़ी राय कोन मूंखे हिन जेको बि प्रोसेस थियो आहे मुतहदा जो पॉलिटिकली जेको डिसीजन थियो आहे एमपी जो पीटीआई जो गायब थी वञणु पीटीआई जो ख़तमु थी वञणु इहो तमामु वॾो हिकिड़ो जेको आहे सो कमु थियो आहे हिकिड़ा अजीब क़िस्म जा माण्हू वेठा हिते नफ़रतूं पैदा कनि हुननि एमक्यूएम जो नरेटिव पुराणो नफ़रतुनि वारो खणी अॻिते आया ठीकु जावेद साहब जी जावेद साहब आख़िरी सवाल तव्हां खां ही जेको गॾियल अपोजिशन जो वंड विरासत जो जेको फार्मूला आहे पावर शेयरिंग जो जेको फार्मूला आहे इहो केतिरे हद ताईं कामयाब थी सघंदो जेकॾहिं बाद जी ॻाल्हि कजे त जंहिं तरीक़े सां शयूं डिस्ट्रीब्यूट कयूं वयूं आहिनि विरहायूं वयूं आहिनि सिंध में अगरि ही मुआदे जी कापी असां वटि आहे त सॼा जेके पावर्स आहिनि उहे त तक़रीबन एमक्यूएम जी झोली में हली वञनि था ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ी अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस में एंड में ॻाल्हि कई त उन्हनि जूं सीटूं घटायूं वयूं उन्हनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई वई त उन्हनि जो चवणो त असां उन वक़्तु चयो त असांखे ॻणियो नथो वञे त असांखे तोरियो वेंदो त अॼु एमक्यूएम पाकिस्तान खे तोरियो वियो आहे थोरो त अहिड़ी टेक्निकलिटी अची वई जिते हुनखे तमामु घणो कुझु ॾियणो पए उहो प्रोसेस आहे ठीकु आहे न प्रोसेस आहे इलेक्टोरल पॉलिटिक्स आहे अॻिते वधंदो उन प्रोसेस मां ईंदा ऐं हे अॻिते कीअं वेंदा छा कंदा उहो ॾिठो वेंदो पंहिंजा ॿ शयूं हिकिड़ो शइ इहो आहे त हिन जो इहो जेको नारो आहे त सिंध में जेको आहे ॿ सूबा ठाहियो उहो नारो ख़तमु थियणु घुरिजे ऐं उहो नारो ईअं सस्तो ईअं माना मुफ़्त में कोन उनखे तमामु घणो कुझु ॾेई जेको आहे सो तव्हांखे जेको आहे उहो नारो ख़तमु करणो उन में ॿ शयूं आहिनि हिकिड़ी शइ इहा आहे उहो नारे में त हैसियत ई कान्हे का हुन नारे जी छा आहे कराची ख़ुदि थोरो कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर करे कराची जे अंदरि जेका हुनजी पुराणी जेका पोजिशन हुआ माइनॉरिटी जेका हुई उन खां अञा वधीक माइनॉरिटी थी विया ऐं उन में जेको आहे घणो कुझु वठी पिया वञनि ऐं जेको आहे हुन मां शयूं निकिरनि हीअ हीअ जेको एमक्यूएम जो ऐं पीपल्स पार्टी जो जेको पाण में ठाहे उनजो पस मंज़र में सिंधी महाजन जो पाण में वेझो थियणु आहे ठीकु आहे न हीअ जेका इमरान ख़ान वञे पियो अलाए छा पियो चए उहो जुदा पर उनजे विच मां हिकिड़ी कुख मां हिकिड़ी जेका सिल्वर लाइनिंग उहा इहा आहे त सिंधी ऐं महाजन जेके ॿ रियलिटीज़ आहिनि सिंध जूं उहे पाण में वेझियूं थियूं ठीकु आहे न उनजे करे जेको असांखे हर वक़्तु जॾहिं एमक्यूएम सां ठाह थियो आहे त असीं हुनखे फियर सां ॾिसंदा एंज़ाइटी सां ॾिसंदा असां पाण खे चेक कयूं ऐं ॿी जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका पोज़ीशन आहे जेका बि हुनखे पंहिंजी जाइ ते तव्हां मजमूई तौर ते सिंध दुश्मन नथा थी सघो हीअ के अरबाब रही कोन्हनि हीअ के आमरेतुनि सां गॾु वेही कोन हीअ वाकई सरकारी हवाले सां जेका डेमोक्रेटिक फोर्सिस जे हवाले सां जेका हिनजी पोज़ीशन हुई माज़ीअ में उहा कोन बि के ॾाढा कंप्रोमाइज़िंग थी विया आहिनि हीअ पाण एस्टेब्लिशमेंट सां गॾिजी वेही सभु कुझु कनि था त उनजो हिकु जुदा बहस अलॻि थींदो
मुंहिंजे ख़्याल में त इन द शॉर्ट रन ऐं शयूं अञा अनफोल्ड अनरेवल थियनि अने खुलनि ॿाहिरि सिंधी महाजर हिकु राह में अचनि पिया ऐं इहा अगरि शइ ठहे थी पई त उनखे खामखा नरेटिव में या त उते तव्हांजी टीवी चैनल ते वेठो वो अरिड़हीं अमेंडमेंट ते को ख़तरनाक बहस शुरू थी वियो, अरिड़हीं अमेंडमेंट में ज़ुल्म पियो थिए, अरिड़हीं अमेंडमेंट सां गॾु हीअं थी वेंदी अलाए हिकिड़ी नई जेका ठही ख़बर पई त पाकिस्तान जी तारीख़ जा ॿ वॾा फिनोमिना आहिनि। हिकिड़ो फिनोमिना आहे 73 जो आइन ऐं ॿियो फिनोमिना आहे अरिड़हीं अमेंडमेंट जंहिं हिकिड़ी डिवॉल्व कयो पावर ऐं अञा ताईं उहो क्लियर हले थो पियो। तंहिंजे करे असांजे सूबे जे अंदरि जेको आहे हमेशह एक्सप्लॉइट कयो वियो आहे सिंध जे ख़िलाफ़ इहे ॿ जेके रियलिटीज़ उनखे पाण में विढ़ायो वियो आहे ऐं तमामु ख़तरनाक क़िस्म जा फोटो पैदा कयूं आहिनि ऐं उन में उन पस मंज़र में जेको कुझु थिए पियो उहो कुझु आईंद आहे। बाक़ी इहे जेके टेक्निकल रीज़न 74 सेक्शन 74 ऐं 75 या उहो जेको वधीक डिवॉल्व पियो थिए इन ते एकेडमिकली बहस थी सघे थो ऐं उन में तमामु घणो छो थो ॾिनो वञे घटि ॾिनो वञे इन ते आर्गुमेंट थी सघे थो। ठीकु है जावेद साहब वॾी महिरबानी तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो जी। शकील साहब गुफ्तगू मुझे पाण इनखे अॻिते वधाईंदासीं जेको अॼु जे मुआहिदे जो पाण ज़िक्र कयूं पिया उनजी जेका हाणे मुकमल कापी आहे उहा असां ताईं पहुची चुकी आहे। ही मजमूई तौर ते नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त ॿ मुआहिदा थिया आहिनि। हिकु मुआहिदो थियो आहे पीपल्स पार्टी ऐं MQM विच में जेको ज़ाहिरा सिंध जे हवाले सां आहे जंहिंजा नुक़्ता अवां जे साम्हूं रखियासीं। हिकु ॿियो मुआहिदो बि MQM जो थियो आहे जेको नून लीग सां थियो आहे शहबाज शरीफ़ सां थियो आहे ऐं उहो ज़ाहिरा वफ़ाक़ सां जेके लाॻापियल मामला हुआ उन्हनि बाबति थियो आहे। उन्हनि बाबति इहो ॿुधाईंदा हलूं त वाज़िह तौर ते MQM इहो डिमांड कई आहे MQM मुतालबो रखियो आहे त असांखे बाज़ाब्ता तौर ते रिकॉग्नाइज़ कयो वञे त असां सिंध जी शहरी इलाइक़नि जी सभ खां वॾी पार्टी आहियूं। नंबर 2 MQM इहो पिणु चयो आहे त जेके पॉलिटिकल एडमिनिस्ट्रेटिव ऐं इकोनॉमिक डिसीशन्स आहिनि वफ़ाक़ी हुकूमत ज़ाहिरा जेका ईंदड़ नून लीग जी सूरत में नज़र अचे पई त उन जे फ़ैसिलनि में MQM खे ऑन बोर्ड वरितो वेंदो। नंबर 3 जेको सेंसस जो शेड्यूल आहे जेके आदमशुमारी थियणी आहे उन में का बि फेरफार न थींदी। उहा पंहिंजी जेको मुक़ररा वक़्तु आहे उन ते ई थींदी ऐं उन में बि जेके इलाइक़ा आहिनि ज़ाहिरा जंहिंजो क्लेम MQM कंदी आहे उन में MQM खे ऑन बोर्ड वरितो वेंदो। उन सां गॾोगॾु नंबर 4 जेका ईंदड़ चूंडूं आहिनि उहे जेका थींदड़ आदमशुमारी थींदी उन बुनियाद ते थींदियूं। नंबर 5 आहे सुप्रीम कोर्ट बाबति उहो MQM पीपल्स पार्टी वारे मुआहिदे में बि रखियो आहे ऐं हिन मुआहिदे में बि रखियो आहे। नंबर 6 जेको मुआहिदो मुतालबो आहे उन में MQM पारां इहो पिणु चयो वियो आहे त जेको NFC थींदो उनखां पोइ उनखे PFC ताईं अचणु घुरिजे उहो हेठीं सतह ताईं मामला वञणु घुरिजनि ऐं उन में बि MQM खे ऑन बोर्ड वरितो वञे। नंबर 7 चीफ सेक्रेटरी जे हवाले सां हो ऐं उन सां गॾोगॾु IG जे हवाले सां उन ते बि MQM खे ऑन बोर्ड वरितो वेंदो। नंबर 8 जेको डेवलपमेंट पैकेज आहे उन बाबति MQM मुतालबो कयो आहे त जेका ईंदड़ हुकूमत हूंदी उहा ॾींदी पर MQM जे मुतालबे ते ई उहो डेवलपमेंट पैकेज ठहंदो। नंबर जेको 9 मुतालबो MQM पारां रखियो वियो आहे उन में इहो ॿुधायो वियो आहे त जेके बि मिसिंग पर्सन्स आहिनि उन्हनि जी रिकवरी जे लाइ कोशिशि कई वेंदी ऐं जेके उन्हनि ते केस आहिनि ख़ासि तौर ते जेके MQM जे कारकुननि ते ऐं अॻुवाणनि ते उन्हनि खे ख़तमु कराइण जे लाइ बि वफ़ाक़ी हुकूमत किरदारु अदा कंदी। उन बाबति जेको नंबर 9 हिन में पॉइंट आहे उन में बि साॻी ॻाल्हि कई वई आहे त सभु केस MQM तां ख़तमु कया वेंदा खणी पोइ अॻुवाणनि ते हुजनि या कारकुननि ते हुजनि। नंबर 11 जेको पॉइंट आहे उन में इहो ॿुधायो वियो आहे MQM मुतालबो रखियो आहे त जेके नौकरियूं हूंदियूं उन में जेका अर्बन कोटा आहे उन में वरितो वञे ऑन बोर्ड MQM खे ऐं उन्हनि मूजिबि बि ॾिनियूं वञनि जेको 40-60 जो शेयर जंहिंजो अॻु पाण ज़िक्र कयोसीं ऐं जेके कूड़ा डोमिसाइल आहिनि उन बाबति बि MQM इहो मुतालबो रखियो आहे त उन्हनि खे ख़तमु कयो वञे। ऐं जेको नंबर 12 मुतालबो आहे उन में इहो आहे त जेका अर्बन सिंध जी कोटा आहे उनखे अलॻि सां रखियो वञे रूरल सिंध खां जंहिंजो ज़िक्र MQM पारां कयो वियो आहे। ऐं नंबर 13 मुतालबो जेको MQM पारां रखियो वियो आहे बोर्ड ऑफ गवर्नर्स चीफ एग्जीक्यूटिव जेके फेडरल एजेंसीज़ में हूंदा उहे अर्बन सिंध जा हुजणु घुरिजनि ऐं उहे मेरिट जे बुनियाद ते
फ़ैसिला कनि। नंबर 15 मुतालबो MQM पारां रखियो वियो आहे। हुन में इहो चयो वियो आहे त जेके MQM जूं बंदि पयल ऑफिसूं हुयूं उन्हनि खे खोलाइण में वफ़ाक़ी हुकूमत उन्हनि सां गॾु बीहंदी ऐं उन में किरदारु अदा कंदी, यानी कि ईंदड़ हुकूमत में MQM पंहिंजूं बंदि पयल ऑफिसूं खोलाइण जो मुतालबो बि रखियो आहे। उन सां गॾोगॾु जेके बैन MQM ते रहियो आहे, ज़ाहिर हिकु जेका डिघी तारीख़ रही आहे अल्ताफ़ हुसैन खां पोइ, उन ते जेके बैन पॉलिटिकली रहियो आहे MQM जो, उन ते उहो ख़तमु कयो वेंदो। नंबर 17 जेको मुतालबो रखियो वियो आहे उहो रखियो वियो आहे त जेके बि एडमिनिस्ट्रेटिव यूनिट आहिनि उन्हनि खे रिकॉग्नाइज़ कयो वेंदो। To frame create new administrative unit in Pakistan in constitution with all stakeholder including MQM Pakistan shall agreed upon। Administrative units जी ॻाल्हि बाज़ाब्ता तौर ते MQM पारां 17 नंबर पॉइंट में रखी वई आहे ऐं 18 नंबर जेको पॉइंट आहे उन में MQM जेको मुतालबो रखियो आहे नून लीग अॻियां, उन में इहो ॿुधायो वियो आहे त कराची बी रिकॉग्नाइज्ड ऑफिशियली एज अ ड्राइवर ऑफ इकोनॉमिक ग्रोथ एंड फाइनेंशियल कैपिटल ऑफ द कंट्री। कराची खे सॼे मुल्क जो फाइनेंशियल कैपिटल, फाइनेंशियल हब रिकॉग्नाइज़ कयो वञे। ऐं नंबर 19 पॉइंट में MQM मुतालबो रखियो आहे त जेका गैस आहे उन जो शेयर सिंध खे आइन जे आर्टिकल 158 तहत मिलणु घुरिजे। नंबर 20 मुतालबो MQM जो इहो आहे त जेका गैस मिलंदी उन जो वॾो हिसो कराची खे मिलणु घुरिजे। नंबर 21 मुतालबो स्पेशल जेके पैकेजिस आहिनि ख़ासि तौर ते बिज़नेस लाइ उहे अनाउंस कया वञनि। नंबर 22 पॉइंट आहे पोर्ट एरिया जेके बि आहिनि उन्हनि खे बिज़नेस डिस्ट्रिक्ट करार ॾिनो वञे। नंबर 23 मुतालबो MQM पारां इहो पिणु रखियो वियो आहे त जेके कोस्टल एरिया आहिनि उन्हनि खे इंटरनेशनल स्टैंडर्ड मूजिबि क्लाइमेट जे हवाले सां उन्हनि खे महफ़ूज़ कयो वञे। नंबर 24 मुतालबो MQM पारां रखियो वियो आहे त के इलेक्ट्रिक जे हवाले सां K4 जे हवाले सां त उन ते अमल दरामद थियणु घुरिजे। नंबर 25 मुतालबो कराची में मास ट्रांज़िट सिस्टम जे हवाले सां MQM रखियो वियो आहे। नंबर 26 मुतालबो MQM रखियो आहे त पीका ऑर्डिनेंस बाबति त जेके बि कानून हुआ उन्हनि खे ख़तमु करणु घुरिजे। ऐं नंबर 27 मुतालबो द एग्रीमेंट शैल बी लॉन्ग टर्म political engagement based on mutual cooperation and in the best interest of democracy of Pakistan। नंबर 27 मुतालबो त इहो जेको मुतालबो रखिया विया आहिनि MQM पारां उहे लॉन्ग टर्म हुजणु घुरिजनि ऐं इन मुतालबे में शहबाज शरीफ़, अख्तर मेंगल ऐं मौलाना फज़लुर रहमान जी सिग्नेचर थियल आहे ऐं ॿिए पासे खां जेके MQM जा अॻुवाण आहिनि उन्हनि जी सिग्नेचर थियल आहे। पीपल्स पार्टी सां 18 पॉइंटनि ते MQM राज़ी थी आहे। 18 मुतालबा पीपल्स पार्टी अॻियां रखिया विया आहिनि जेके सिंध बेस्ड आहिनि ऐं जेका अपोज़िशन आहे, जेका ईंदड़ फेडरल गवर्नमेंट हूंदी उन्हनि जे अॻियां 27 मुतालबा MQM पारां रखिया विया आहिनि। शकील साहब वधीक मुंहिंजे ख़्याल में इन ते ॻाल्हाईंदो जेके मुतालबा साम्हूं अचनि पिया, जेको अवाम जेको चवे पियो मां सम्झां थो त काज़ी साहब सां जेको असांजो सुवाल हो 140A उन में 74, 75 जेको सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट जेको 2013 हुयो, जॾहिं कोर्ट इहो डिसीशन जस्टिस गुलज़ार जे वक़्त में वेंदे वेंदे जीअं जस्टिस मुशीर आलम वेंदे वेंदे जेके पीपल्स पार्टी जे दौर में भर्तियूं थियूं उन्हनि जे लाइ चयो वियो त उन्हनि खे टर्मिनेट कयो वञे, ईअं जस्टिस गुलज़ार अहमद जे दौर में इहो सुप्रीम कोर्ट में जेको ऑर्डर जारी थियो त लोकल गवर्नमेंट जेको आहे उन में 74 क्लास 75 यानी प्रोविंशियल जेको चेक हूंदो उहो ख़तमु करे 140A तहत यानी 2001 वारो जेको परवेज़ मुशर्रफ जो डिस्ट्रिक्ट लोकल गवर्नमेंट आहे सेम उनखां बि अञा वधीक यानी ॿिटे बल्दियाती निज़ाम सां असां उनखे भेट करे सघूं था, उहे पावर डिवॉल्व कया वञनि। हाणे उहे जॾहिं पावर डिवॉल्व थींदा उन में प्रोविंशियल जो को बि उन ते चेक न हूंदो। सिंध बिल्डिंग जेका कंट्रोल अथॉरिटी थी वेंदी, हू चाहींदा त उहा हाणे कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी थी वेंदी, मलीर डेवलपमेंट अथॉरिटी, लियारी डेवलपमेंट अथॉरिटी। ऐं पोइ जेकॾहिं हीअ ॻाल्हि कनि था त सिंधी ऐं उर्दू स्पीकिंग जेको आहे हिक ॿिए जे वेझो थींदा, साॻियो ई जेकॾहिं हू कानूनी इस्तेमालु कनि था, उनजो मिसयूज़ कनि था, जेके बि शहरी इदारा आहिनि उन में वरी ॿीहर भर्तियूं कनि था पंहिंजे कारकुननि जूं ऐं उहे उनखे पावर खे मिसयूज़ कनि था, उहे टारगेट कनि था हितां जी सिंधी वसिंदियुनि खे, उहे सिंधी वसिंदियूं डिमॉलिश थियनि थियूं पियूं। उन अमल सां छा
सिंध बाक़ी रेस्ट ऑफ जेके माण्हू रहनि था पिया या हिते जेके कराची जे अंदरि रहनि था, सचल ॻोठ में, भिटाइयाबाद में, मारोड़ा ॻोठ में, वॾे अंग सॼे में कराची, लखे माण्हू जेके आहिनि हिते सिंधी आबादियूं रहनि था। जेकॾहिं सुभाणे सिंधी आबादियुनि खे इन कानून ते टारगेट कयो वञे थो त छा सिंधी माण्हू चुप रहंदा? जेके पीपल्स पार्टी खे वोट ॾियनि था उहे चुप रहंदा? इन करे मां सम्झां थो त पीपल्स पार्टी ख़ुदि जॾहिं इहा शइ आई त पीपल्स पार्टी चीफ मिनिस्टर 74 ऐं 75 के बार बार कोट कंदो रहियो त जेकॾहिं प्रोविंशियल चेक ख़तम थी वेंदो, सिंध कैबिनेट हली वेंदी, अदालत में वञण जो हुननि फ़ैसिलो कयो। अॼु उहे एग्रीमेंट करे अचनि था पिया, रिटन में एग्रीमेंट करे अचनि था पिया। उन खां सवाइ गैस जी जेका प्रोडक्शन थिए थी पई, हीअ चवनि था त गैस उहो गैस जेको आहे असांखे किथां बि कंहिं डिस्ट्रिक्ट मां मिले, उहो बि हीअ चवनि था पिया त कराची जे अंदरि वरी जेके हिते हिननि जो इन्फ्लुएंशियल आहे, ऐं ख़ुदि ही लोकल गवर्नमेंट में सिटी गवर्नमेंट जी ॻाल्हि कनि था, सिटी गवर्नमेंट खां हेठि यूसी ताईं ही पावर डिवॉल्व करणु नथा ॾियनि, उन्हनि में ही राज़ी न आहिनि। मलीर जो हिननि असरु छा कयो, कराची डिस्ट्रिक्ट काउंसिल में छा असरु कयो? जेका बि मलीर वॾे में वॾी आबादी आहे या हिते जेके ॿाराड़ी में आबादियूं आहिनि, उहे तव्हां ईस्ट में हलिया वञो, वेस्ट में हलिया वञो, इवन कोरंगी जे अंदरि हलिया वञो, उन्हनि में हिन में छा हो त मां सम्झां थो त इहो पीपल्स पार्टी खां पुछाणो थियणु खपे। ऐं पीपल्स पार्टी इक़्तिदार जे लाइ जेकॾहिं उहो सौदो करे थी पई त उन ते आवाम जेको आहे ख़ामोश कोन वेंदी। असां नथा चाहियूं त म्यूनिसिपल सर्विसिस उनखे मिलणु खपे। इवन जेको प्रोविंशियल फाइनेंशियल कमीशन आहे PFC, उहो बि ठहणु खपे, उहो पावर डिवॉल्व थियणु खपेनि म्यूनिसिपल सर्विसिस। पर तव्हां सिंध गवर्नमेंट खे जेकॾहिं उतां सॼो आउट करे छॾियो था, चेक ख़तमु करे वञनि था, सुभाणे जेकॾहिं पावर मिसयूज़ अॻु में छा न थिया आहिनि छा? परवेज़ मुशर्रफ जे दौर में न थिया आहिनि छा? या मुतहिदा क़ौमी मूवमेंट KMC खे कीअं मिसयूज़ कयो, सभिनी उन ते दह कई। ॿीहर जेकॾहिं अहिड़ी प्रैक्टिस थिए थी पई त उन सां ही सॼो हाइब्रिड सिस्टम वरी मज़बूत थींदो। ऐं अॻिते हली गारंटी कहिड़ी आहे तव्हां हिन जी? इन करे मां सम्झां थो त हिननि खां जेको ड्राफ्ट सही कराइणो हो, उनमें COD में जेके थिया हुया, COD जे अंदरि जेके शिकूं मंज़ूर थियूं, उन COD खे हींअर अप्लाई करणु खपंदो हुयो ऐं बाउंड करणु खपंदो हो मुतहिदा क़ौमी मूवमेंट खे। त मुतहिदा क़ौमी मूवमेंट माज़ी में जेको गैर जमहूरी आमिरतुनि जो हिसो रहे थी पई, उनखे अवाम खां माफ़ी वठणु खपे। पर ही उबतो अञा वधीक उन ते तव्हां स्ट्रेंथन कयो था, अॻिते हली उनजे लाइ मसइला पैदा थींदा। इमरान ख़ान ठीकु आहे, इमरान ख़ान बि हिन जो ईअं कयो न, इमरान ख़ान ब्रीफ केस जी ॻाल्हि कई, पोइ चई त नफ़ीस माण्हू आहिनि, उन्हनि खे कैबिनेट में उन शामिलु कयो। त अहिड़े क़िस्म जी मां सम्झां थो त एक्सरसाइज़ प्रैक्टिस जेका आहे ख़ुदि हिन जमहूरी जेको सिस्टम आहे जंहिंखे हीअ स्ट्रेंथन करणु चाहिनि था, उनजे लाइ बि हिकिड़ो क्वेश्चन मार्क थींदी। मेराज, इन ई ॻाल्हि खे जेके अॻिते वधाइजे, आइनी तरीक़े सां हिकिड़ी बेतमादी रिथ आंदी वई। बहितर इहो त इहे सभु शयूं करण खां अॻु में या ॾे वठि करण खां अॻु में पार्लियामेंट जो फॉरम इस्तेमालु कयो वञे। इन सॼे मामले में जिते MQM पाकिस्तान खे एतिरो पावर ॾिनो पियो वञे, उनखे स्ट्रेंथ ॾिनी पई वञे, त ख़ुदि पीपल्स पार्टी जो फ्यूचर या वोट बैंक वञी किथे बीहंदो? ज़ाहिर सिंध जे अवाम जा तहफ़ुज़ त पंहिंजी जाइ ते बरक़रार आहिनि, सिंध जे अवाम इन ॻाल्हि खे एक्सेप्ट करे ई न सघंदो। सभिनि इंतहाई ख़तरनाक शयूं साम्हूं आयूं आहिनि ऐं मां सम्झां थो इमरान ख़ान जो इक़्तिदार वञण जो सभ खां वधीक नुक़सानु सिंध खे ई थींदो ऐं उन तरफ़ जेको बाज़ाब्ता तौर ते क़दम आहे उहो खयो वियो आहे। पर इन में अफ़सोसनाक सूरत हाल इहा आहे त इन में का हिकु पार्टी न आहे, सभई पार्टियूं इन में शामिल आहिनि। खणी पोइ उहा नून लीग हुजे, पीपल्स पार्टी जे हवाले सां पाण अॻु ई ज़िक्र कयोसीं, इवन मौलाना फज़लुर रहमान हुजे, अख्तर मेंगल हुजे, सभु इन मुआहिदे जा सिग्नेटरी आहिनि। जेका हिन वक़्त ताईं जी सूरत हाल साम्हूं अचे पई, वसीम अख्तर कंहिं प्रोग्राम में 2 ॾींहं अॻु चयो त जिन वटि 5 वोट हुया उन्हनि खे पंजाब जो वॾो वज़ीर बणाए पियो वञे, असां वटि त 7 आहिनि, असां पंहिंजूं शयूं जेके साम्हूं रखंदासीं उहे उन्हनि खां वधीक हूंदियूं। मां सम्झां थो त उन में MQM कामयाबु थी वई आहे। छा इमरान ख़ान हिन वक़्तु जॾहिं इमरान ख़ान खे हटाइण जे लाइ कोशिशूं थियनि पियूं, पीपल्स पार्टी जे अंदरि रिथ हुई, त छा उन सां सिंध जे माण्हुनि खे बाज़ाब्ता तौर ते पीपल्स पार्टी जो जेको इक़्तिदार में माण्हुनि पारां आंदो वियो आहे, मैंडेट ॾिनो वियो आहे, उन्हनि खे विकिणी आई आहे? सिधो सो ही MQM जे हवाले शयूं कयूं वियूं आहिनि। ऐं उनखां बि वधीक जेका ख़तरनाक शइ साम्हूं आई आहे, जंहिंजो मां हाणे ज़िक्र कयो, 27 नुकाती एजेंडा जेको शहबाज शरीफ़ सां तय कयो वियो आहे। ऐं उहो ज़ाहिर जेको ईंदड़ सेटअप आहे, जेको अपोज़िशन जो हूंदो, उहो पोइ साल लाइ हुजे थो, 1.5 साल लाइ हुजे थो, उन ते आहे। हाणे जिन रिज़र्वेशन्स जी पाण ॻाल्हि कयूं पिया, शकील ॻाल्हि कई त अगरि तव्हां उन्हनि खे लोकल गवर्नमेंट में हिसो ॾेई छॾींदो, तव्हांजी कराची में जेके सिंधी वसंदियूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु छा थींदो, या उन्हनि जो माज़ी कहिड़े क़िस्म जो रहियो आहे, इहे सभु शयूं असांजे अॻियां वाज़ आहिनि। कराची में ख़ासि तौर ते जेको डोमिसाइल जे हवाले सां सभ खां वधीक इशू ख़्वाजा इज़हार खे रहियो आहे, उहो इन सां न आहे रहियो त को अफ़गानी अचे थो, ॿिए मुल्क जा माण्हू हिते अची रहनि था, सालनि खां जेके हिते रहनि था,
उनखे मसइलो इन सां न आहे, उनखे हमेशह मसइलो इन सां हूंदो आहे त लाड़काणे जो माण्हू पंहिंजे ई सूबे में अची उनजी राजधानी में अची नौकिरी छो थो करे। उन ते बाज़ाब्ता तौर ते अॼु सयूं कयूं वियूं आहिनि, उन ते अमल दरामद करण ते पीपल्स पार्टी ऐं नून लीग बि राज़ी थी चुकी आहे। ॿियो जेको अहम मामिलो हिन वक़्तु साम्हूं अचे पियो, जंहिंजो शकील बि ज़िक्र कयो 140A जे हवाले सां, ऐं जेको अॻु में फ़ैसिलो आयो उन ते सिंध जे माण्हुनि खे एतिराज़ रहिया हुआ। उन खां बि वधीक अहम मामिलो आहे आदमशुमारी बाबति, जंहिं ते सिंध जे माण्हू एतिराज़ वारे पियो। हिन वक़्तु ताईं जेके PTI पारां शयूं कयूं वयूं हुयूं, उन ते असां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि ज़रिए उनजो ज़िक्र कयोसीं त हीअ त अगरि जेका MQM जी प्लानिंग आहे, MQM जे मामले ते अॻिते हले पई, हुनजो इहो चवणु आहे त सिंध जी राजधानी कराची में 3 करोड़ माण्हू रहनि था, ऐं ज़ाहिरा उन्हनि जी जेका इहा दावा आहे उन मूजिबि हू चाहिनि था त हितां जूं जेके सीटूं आहिनि उहे बि वधनि, ऐं हू आदमशुमारी जे लिहाज़ खां माण्हुनि जी वधीक ॻणप ॼाणाए ऐं उन में तरीक़ा पंहिंजा विझी पोइ उन में शनाख़्ती कार्ड बि शामिल न हुजे। ॿिए किथां जो माण्हू अगरि हिते रहे थो हुनखे बि हितां जो ॻणियो वञे, त हू बाज़ाब्ता तौर ते MQM इहो चाहे पई त ॿिनि हिसनि में आदमशुमारी जे लिहाज़ खां विराइजे, त जीअं जेको असेंबली में हिसो आहे उहे MQM खे वधीक मिले। उन ते पीपल्स पार्टी, नून लीग ऐं मौलाना फज़लुर रहमान साहब राज़ी थी चुका आहिनि, ऐं उनजी सही बाज़ाब्ता तौर ते अॼु कई वई आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर जेका ईंदड़ चूंडूं हूंदियूं उहे उन ई आदमशुमारी ते थींदियूं, जंहिं बाबति सिंध जो अवाम अॻु में ई एतिराज़ वारे चुको आहे। ॿियो जेको मामिलो हिन में साम्हूं अचे पियो, ज़ाहिरा जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, तव्हां सभ खां वॾी पार्टी सिंध में हिन वक़्तु बि पीपल्स पार्टी आहे, उनखां ॿिए नंबर ते PTI मौजूदु आहे, MQM जो सिंध में 3 नंबर ते मौजूदु आहे। कहिड़ी ज़रूरत आहे, कहिड़े बुनियाद ते तव्हां उन्हनि जे चवण ते एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कंदो, कहिड़े बुनियाद ते तव्हां उन्हनि जे चवण ते IG जी मुक़ररी कंदो, कहिड़े बुनियाद ते तव्हां उन्हनि जे चवण ते चीफ सेक्रेटरी जी मुक़ररी कंदो, कहिड़े बुनियाद ते जेका ट्रांसफर पोस्टिंग थिए थी उन्हनि में बि तव्हां MQM खे एतमाद में वठंदो। तव्हां पोइ कहिड़ी ज़रूरत आहे त वोट वठी तव्हांखे सिंध जे अवाम पारां हिते मोकिलियो वियो आहे, बसि पोइ तव्हां पंहिंजे तौर ते शयूं करे छॾियो। ऐं उन सां गॾो गॾु जेके लोकल गवर्नमेंट जा मामला आहिनि उन में बि जेके इख़्तियार आहिनि उहे सिंध हुकूमत MQM जे हवाले करे छॾिया आहिनि। हाणे जेको ही मामिलो हिन वक़्तु साम्हूं अचे पियो, इवन जेके 27 नुक़्ता जेके शहबाज शरीफ़ पारां जेके साइन कया विया आहिनि, जॾहिं ही अपोज़िशन जेका हिन वक़्तु असांखे नज़र अचे पियो क़ौमी असेंबली अंदरि उन्हनि जी अक्सरियत थी वई आहे, ऐं उन्हनि जी जे हुकूमत बि ईंदी त उन्हनि 27 नुक़्तनि ते अमल दरामद करिणो आहे। एतिरी हद ताईं राज़ी कयो वियो आहे उन्हनि खे त जे कानून बाबति MQM चवे पई, जे फ़ैसिले बाबति MQM चवे पई, उहो 3 ॾींहंनि मां साॻी सिंध असेंबली जंहिंखे सिंध जे माण्हुनि एतमाद जो वोट ॾेई हिते चूंडियो आहे, उहा कुझु पार्टियुनि वारी पार्टी जे चवण ते सिंध जे अवाम जे ख़िलाफ़ जेके शयूं वञनि पियूं उन्हनि ते बाज़ाब्ता तौर ते आइन में तरमीमूं कंदी। ॿी जेका हिते हिकिड़ो जीअं महराज चयो त इमरान ख़ान जे वञण सां सभ खां वधीक नुक़सानु सिंध जो थींदो। मां सम्झां थो त नुक़सानु इमरान ख़ान जे दौर में बि सिंध खे ईअं कोन त कोई त खीर जूं नदियूं आहिनि पियो। इमरान ख़ान जो सॼो पीरियड जेको आहे उहो बि सिंध जे लाइ, पूरे मुल्क जे लाइ, पूरी सॼी जमहूरियत जे लाइ नुक़सानकार थियो। उन में सभिनी खां वधीक जेकॾहिं भोॻियो आहे त उहो सिंध सूबे भोॻियो आहे, छाकाणि सिंध 70% जेको आहे वफ़ाक़ वटि रेवेन्यू जी मद में जमा कराए थो पियो। सेंसस में कंहिं असां सां राताव आयो आहे, सेंसस जे अंदरि 10 सालनि जे अंदरि थीणी आहे, 5 सालनि में MQM पाकिस्तान बि गॾु हुई। न्यूज़ ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। वेंदे वेंदे नाज़रीन खे ॿुधायूं त आमिर लियाक़त बि अपोज़िशन जो हिसो थी चुको आहे। नाज़रीन ट्रांसमिशन जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु आहे न्यूज़ ब्रेक जो। हलूं था न्यूज़ स्टूडियो तरफ़।